अस्सलामुअलैकुम नाज़रीन। सुबह मेहरान सां मां तव्हांजी पंहिंजी होस्ट सैयद सदफ़ बुखारी ऐं मां आहियां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभ है। उम्मीद त नाज़रीन तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा ऐं अॼु सूमर जो ॾींहुं आहे ऐं सभु नौकरियुनि ते विया हूंदा ऐं पंहिंजी ज़िंदगियुनि में बिज़ी थी विया हूंदा। ऐं ॿियो त नाज़रीन हाणे ई थधियूं हवाऊं पियूं लॻनि, इन करे जो बरसातूं थोरी घणियूं थियूं आहिनि ऐं असांजा जेके नाज़रीन आहिनि, भेणूं भाइर आहिनि, इन मां पुर लुत्फ़ थींदा हूंदा। नाज़रीन जीअं त मां पंहिंजे जेके ॾिसंदड़ नाज़रीन आहिनि, भेण भाइर, उन्हनि खे चवंदसि त भई तव्हां थोरी जेके पॉज़िटिव वेब्स आहिनि न, तव्हां उन्हनि खे फॉलो कयो। इन करे जो तव्हां पॉज़िटिव थींदा त तव्हां सां ॿिया बि पॉज़िटिव थींदा। इहो कुदरत जो क़ानून आहे। जेकॾहिं तव्हां सुठा थींदा त तव्हां सां ॿिया बि सुठा थींदा, तव्हां पॉज़िटिव थींदा त तव्हां सां ॿिया बि पॉज़िटिव थींदा। तव्हां कंहिं ॿिए लाइ भलो सोचींदा न त अलाह साईं जे तरफ़ां तव्हां लाइ बि केरु ॿियो भलो सोचींदो। इन करे तव्हां नेगेटिव जेके व्यूज़ आहिनि न, उन्हनि खां परे रहियो। इन करे जो उहे तव्हां लाइ बि ख़तरनाक आहिनि। ऐं मां इहा उमेदु कंदसि त तव्हां पॉज़िटिव रहंदा ऐं ॿियनि लाइ भलो सोचींदा ऐं इन करे ख़ुदा ताला तव्हां लाइ बि भलो सोचींदो। इन करे पॉज़िटिव वेब्स जो खे तव्हां फॉलो कयो। जी बिल्कुलु सदफ़, तव्हां तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई त पॉज़िटिव जेको वेव्स आहिनि, पंहिंजे पाण खे मज़बूत रखो, ॿियनि खे बि मज़बूत डील कयो, ख़ुशि अंदाज़ीअ में पंहिंजा मामला बहितर कयो। ख़ुशि अंदाज़ीअ में जेको आहे शयुनि खे तव्हां ॾिसो त कीअं तव्हांजे हिकिड़े आराम सां ऐं हिकिड़े फ्लो सां तव्हांजा कम थी वञनि था, तव्हांजो जेको आहे मिज़ाज बहितर रहे थो, तव्हांजी तबियत बहितर रहे थी। हर शइ जेको आहे मिज़ाज सां लाॻापियल आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं सां इज़त सां नियाज़ निवड़त सां पेश ईंदा त ॿियो बि तव्हां सां नियाज़ निवड़त सां ई पेश ईंदो ऐं हिकिड़ो मोहबत जो रिश्तो क़ाइमु रहंदो। अॼुकल्ह जेको समाज आहे उहो अदम बर्दाश्त जो शिकार आहे। असां हिक ॿिए खे बर्दाश्त नथा कयूं। अनाउनि में असां घेरिजी विया आहियूं ऐं इहे सभु अनाऊं उते ई रहिजी वेंदियूं। बाक़ी रहंदी ॻाल्हि उहा जेका हितड़े छॾे वेंदे, शाइर चयो आहे। सो पंहिंजे पाण खे मज़बूत रखो ऐं नियाज़ निवड़त सां ई अचो। हीअ धरती सूफ़ियुनि जी धरती आहे, जंहिं जेको आहे इंसानियत जो दर्स ॾिनो आहे ऐं न कंहिं ज़ात में न कंहिं पात में, सभु जेको आहे मोहबत जे हिकिड़े रिश्ते में, मोहबत जी जेको आहे लोईअ में जेको आहे पाण वंडिजी हलूं। ऐं सूमर जो ॾींहुं आहे ऐं ज़रूरु ज़ाहिर आहे सभिनी जा जेके शेड्यूल्स हूंदा आहिनि। हिकु भेरो ॿीहर जेको आहे माण्हू पंहिंजे ऑफिसिस ॾांहुं पंहिंजे कमनि कारनि ॾांहुं जेको हलियो वेंदो आहे। अज़मत असांजे प्रोग्राम सां जीअं त ताउन कयो आहे ज़ीरा प्लस वारनि, जेको आहे हर चांहि लाइ प्लस। जी हा, तव्हां उहो ज़रूरु वठो ऐं इस्तेमालु कयो, खाई ॾिसो। ऐं ज़ीरा प्लस ते हिकु तस्वीर ॾिनी वई आहे ऐं तव्हां पंहिंजी तस्वीर बि ॾेई ऐं तव्हां इन ते आणे था सघो जेको नओं एडिशन आहे ज़ीरा प्लस जो उन ते। ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश। स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश, जेको कुदरती चांवरनि जे खीर सां ठहियलु आहे। चहिरे खे अंदरि ताईं साफ़ करे स्किन जे टेक्सचर खे बहितर कंदो आहे। शीशे जहिड़ी जिल्द स्किन वाइट मिल्क फेस वॉश सां स्किन करे अहिड़ी साफ़ जहिड़ो शीशो। ऐं उमेदु आहे त मुंहिंजा नाज़रीन हीअ जेको मां ॿुधाईंदी थी अचां त तव्हां ज़रूरु इस्तेमालु कंदव ऐं हीअ बिल्कुलु सस्तो आहे ऐं असांजी भेणूं भाइर इस्तेमालु करे सघनि था, जेके नौकरियुनि ते वञनि था, जेके टाइम नथो मिले। ऐं उहा हीअ जेका प्रोडक्ट आहे हीअ इस्तेमालु करे सघनि था। हीअ कोरियन प्रोडक्ट आहे, इलाही सस्ती आहे। हूअं त कोरियन प्रोडक्ट इलाही महांगियूं हूंदियूं आहिनि ऐं असांजा उन सां गॾु ॿाहिरि बि इस्तेमालु करे सघनि था ऐं हीअ अदड़ियूं छोकिरियूं बि इस्तेमालु करे सघनि थियूं जेके ॾूरा आहिनि ऐं ॻोठनि में असांजो प्रोग्राम ॾिसी रहियूं आहिनि ऐं हीअ जेका आहे प्रोडक्ट हीअ इस्तेमालु कनि। बिल्कुलु बिल्कुलु सदफ़। ऐं छो न पाण तकड़ में पंहिंजे नाज़रीन खे ख़बरूं ॿुधायूं, उन खां पोइ पाण पंहिंजे महिमाननि ॾांहुं हलूं। जेको प्रोग्राम तमामु इंफॉर्मेटिव थियण वारो आहे, तमामु घराइतो थियण वारो आहे। पाण मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ख़ासि करे जेके नौजवान छोकिरा आहिनि ऐं असांजी भेनरूं आहिनि, उहे ज़रूरु हिन प्रोग्राम खे ॾिसनि त कीअं जेको आहे हिन मुल्क मां ॿाहिरि वञण जा दग जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि, कीअं माण्हू वञी कामयाबु थी सघे थो, कीअं हिकिड़ो माण्हू जेको आहे असांजे कंहिं ॻोठ मां निकिरे थो ऐं पोइ हुन वक़्तु लंडन में उहो डॉक्टर हुजे ऐं छा चवंदा आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते संदसि कमांड हुजे। गॾोगॾु हीउ जेको तालीम जो निज़ाम आहे, पाण सिंध जे तालीम जे निज़ाम खे कीअं बहितर करे सघूं था, कीअं शयुनि खे पाण जेको आहे हिकिड़ी तालीम सां ई तरक़ी हासिलु करे सघूं था, कीअं पाण हीअ जेके वेव्स आहिनि मुख़्तलिफ़ जेॾीमहिल केॾीमहिल ॾिसूं था त असां वटि जेको आहे कुदरती आफ़तूं आहिनि त कोई केॾीमहिल जेको आहे बदमनी आहे, केॾीमहिल जेको आहे
क़बीलाई जहिड़ा आहिनि। सो इन्हनि जो पूरो हिकिड़ो ई हल आहे, उहो पहिरीं सभिनी खां जेको बेसिक आहे उहो तालीम आहे, उहा ॼाण आहे। पाण हुन ते भरपूर ॻाल्हाईंदासीं। अॼु तमामु अहम प्रोग्राम आहे। जी हा, बिल्कुलु। पर पहिरीं पाण जेको आहे उहो ख़बरूं ॿुधायूं, हुन खां पोइ पाण महिमान हलूं था। सो नाज़रीन, कल्ह की जेके लीडिंग न्यूज़ हुयूं ऐं जेके अॼोकी लीडिंग न्यूज़ तव्हांखे तकड़ में ॿुधाए वञा, पोइ असां महिमान हलंदासीं। कल्ह नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब साहिबु जेको आहे उन्हनि जो प्रेस कॉन्फ्रेंस कई, अहम प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन्हनि जी, ऐं हुननि चयो त महांगी बिजली सबबु जेको आहे आवाम खे तकलीफ़ ज़रूरु थी आहे, पर छा कयूं, IMF जेको आहे टैक्स अञा वधीक जेको आहे करणु चाहे थो, अञा टैक्स वधाइणु चाहे थो। ऐं गॾोगॾु जेको आहे ज़रई टैक्स आहे उहो सूबनि खे जेको हुनजे हवाले सां कानून साज़ी करणी पवंदी, तमामु जल्द उहा कानून साज़ी थींदी। हुननि चयो त IMF जेको आहे अञा वधीक टैक्स लागू करे रहियो आहे ऐं असां हुनखे रोके बीठा आहियूं। पर गॾोगॾु इहा बि ॻाल्हि असां वाज़े कंदा हलूं त जेकॾहिं टैक्स वधिया आहिनि त असां आवाम खे सहूलियतूं बि ॾिनियूं आहिनि। सो ऐं जल्द असां वफ़ाक़ी जेका हुकूमत आहे उन मां 5 वज़ारतूं बि ख़तमु कंदासीं। उहे वज़ारतूं जेको आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहिबु उहो ख़तमु करण जो ऐलान कंदो। मतिलबु जेको उनजो जुमिलो हुयो त टैक्स वधिया आहिनि त असां आवाम खे सहूलियतूं बि ॾिनियूं आहिनि, उन ते ज़ाहिर आहे हिकिड़ा एडवर्टाइज़ कॉमा आहिनि, उन ते तव्हां सभिनी खे ख़बर आहे त केतिरा टैक्स वधिया आहिनि ऐं कहिड़ियूं सहूलियतूं हुकूमत ॾिनियूं आहिनि। सो उन ते त पाण हिकिड़ो डिघो बहस करे सघूं था, पर छाकाणि जो हीउ पंहिंजो मॉर्निंग शो आहे, टॉक शो कोन्हे, त इन ते पाण हिकिड़ो सुठो इन ते पाण बहस करे सघूं था। गवादर हलंदासीं। गवादर में जेको आहे बलोच क़ौमी जुर्गो जो ऐलान थियो हुयो, उन ते जेको आहे उनखे रोकण जी भरपूर कोशिशि कई वई ऐं उनखां पोइ गवादर में समूरियूं रुकावटूं टोड़े जेको आहे उहो हज़ारे माण्हू उन में शामिलु थिया, शरीक थिया। चकरियुनि दौरान हिकिड़ो माण्हू उते मारिजी वियो आहे, 3 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। उनखां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में, बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा आहिनि। गवादर में मार्च जे करे जेको आहे कर्फ्यू वारी जेका आहे उहा सूरत हाल आहे ऐं बलोचनि इहो जेको जुर्गो कयो आहे, उनखे जेको एहतिजाजी जेको मुज़ाहिरो कयो आहे, उनजा 3 मुतालबा आहिनि त हीउ जेको तव्हां ऑपरेशन करे रहिया आहियो उहो ऑपरेशन ख़तमु कयो, हीअ जेके तकरारी मनसूबा आहिनि बलोचिस्तान जा उन्हनि खे ख़तमु कयो ऐं ॿियो जेके बलोचनि खे खंभे गुम कयो वियो आहे उन्हनि खे वापसि आज़ादु कयो वञे। बलोचनि जी हिकिड़ी नियाणी आहे महारंग बलोच, तव्हां सभिनी ॾिठी हूंदी, ऐं उन जेको आहे अकेले सरी जेको आहे एहतिजाज कयो आहे। हज़ारे न बल्कि लखे माण्हू उन में शरीक आहिनि ऐं उन्हनि सभिनी जो इहो ई चवणु आहे बलोचनि जो त असां बलोच कॾहिं बि पंहिंजे हक़नि जी सौदेबाज़ी न कंदासीं, न करणु ॾींदासीं। अहिड़ी त PTI जी पाण ॻाल्हि कंदासीं। PTI पारां 5 अगस्त ते सॼे मुल्क में जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो आहे। गुज़िरियल जुमे ते बि ऐलान थियल हो, तव्हां ॾिठो त सॼे सिंध में जेको आहे चकरियूं हुयूं, छिकताइण वारी सूरत हाल हुई, गिरफ़्तारियूं कयूं वयूं ऐं पुलिस जो लाठी चार्ज थियो। हिकु भेरो ॿीहर हुननि 5 अगस्त ते सॼे मुल्क में एहतिजाज जो ऐलान कयो आहे, जंहिंजो जमायत इस्लामी पारां जेको आहे हिमायत जो ऐलान पिणु कयो वियो आहे। अॻिते वधंदासीं त पाण पेट्रोल जे लाइ हिकिड़ी मतिलबु त ख़बर अची रही आहे, जेका ख़ुशख़बरी ॿुधाई पई वञे त पेट्रोल जेको आहे उहो सस्तो थियणु पियो वञे। अरबाए ॾींहं जो हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। 1 अगस्त ते पेट्रोल जा अघु जेको आहे उहो नवां हूंदा। उन में पेट्रोल जेको आहे 3 रुपया सस्तो, डीज़ल 8.5 रुपया सस्तो कयो पियो वञे। हिन जे लाइ समरी मोकिली वई आहे ऐं हतमी फ़ैसिलो अरबा ते थींदो। पाण ॻाल्हि कंदासीं पारा चनारा ऐं कुरम एजेंसी जी, KPK जा इलाइक़ा आहिनि, उते कबीलाई झेड़ो हले पियो ऐं 5 ॾींहंनि में 35 माण्हू जेको आहे उहो क़तल थी विया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। तमामु वॾो अलमियो आहे, ज़ाहिर मुल्क जे पासे हालतूं आहिनि ऐं इहो जेको तकरार शुरू थियो हिकिड़े ज़मीन जे टुकड़े तां थियो आहे। ज़मीनी तकरार वधी हिन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 ॾींहंनि में जेके ख़बरूं आयूं राति देरि ताईं त 5 ॾींहंनि में 35 खां वधीक माण्हू जेको आहे उहे क़तल थी विया आहिनि। अॻिते वधंदासीं। कराचीअ मां 4 खां 5 ॾींहं पहिरीं बल्कि ज़रे घटि हफ़्तो थियण वारो आहे त हिकिड़ो वॾो सनतकार जेको आहे अगवा थी वियो हो, उहो मीज़ान कुकिंग ऑइल जो ऐं गॾोगॾु ही जेको नेक्स्ट कोला जेका बोतल पाण अॼुकल्ह पीयूं पिया, जंहिं कोका कोला खे धकु ॾिनो आहे, उनजो जेको मालिक हुयो ज़ुल्फ़िकार, उहो पंहिंजो फैक्ट्रीअ मां वापसि आयो पिए त हफ़्तो पहिरीं अगवा थियो। हिन मुल्क जो हिन वक़्तु हाई प्रोफाइल केस हुयो त हिनखे केरु खंभे गुम कयो आहे। सो राति देरि सां जेको आहे उहो लाहौर मां बाज़ियाब थियो आहे। हुनखे पंहिंजे घर वारनि सां ॻाल्हि ॿोल कराई वई ऐं मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु थोरी कुझु ई देरि में जेके ख़बरूं आयूं पिए त कुझु ई देरि में हू घर पहुची वेंदो। राति देरि सां हुनजो जेको आहे ॿुधायो वियो त हू बाज़ियाब थी वियो आहे ऐं समूरी मीडिया ते, नेशनल मीडिया ते, चाहे लोकल मीडिया हुजे, समूरी मीडिया ते आवाज़ु उथारियो पियो वियो ऐं गॾोगॾु सोशल मीडिया ते इहो टॉप ट्रेंड हली रहियो हुयो त हीउ हमरा जेको आहे किॾांहुं वियो ऐं मतिलबु हाई प्रोफाइल केस थी वियो। ज़ुल्फ़िकार हाणे बाज़ियाब थी वियो आहे। अॻिते वधंदासीं त कल्ह शहीद नसरुल्ला गॾाणी जी अमर जेको आहे उन मार्च कयो, पंहिंजो गड़ी ख़ुदा बख़्श शहीदनि खे जेको आहे उन दान ॾिनी त मुंहिंजे पुट जा कातिल जेको आहे उहो आज़ादु घुमनि पिया पर गिरफ़्तार नथा कया वञनि। शहीद अमा पठाणी हुई, हुन सां गॾोगॾु सीनियर सहाफ़ी नेमत खोड़ो, असद पिताफ़ी, ॿिया दोस्त मौजूदु हुआसीं। वॾे अंग में माण्हू शरीक हुआ। हिन मार्च खे जेको आहे मुख़्तलिफ़ मदे जी खां वठी वेंदे गड़ी ख़ुदा बख़्श ताईं केतिरनि ई हंधनि ते पुलिस रोकण जी कोशिशि कई, लाठी चार्ज जूं तयारियूं कयूं वयूं, आंसू गैस जूं तयारियूं कयूं वयूं, पर उहे समूरियूं रुकावटूं टोड़े हू दर ताईं पहुता त पोइ मज़ारुनि जो दर बंदि कयो वियो। पोइ जिते अमर पठाणी जेको आहे उहा बेहोश थी वई, उनखे होश में आंदो वियो
ऐं गॾोगॾु पोइ उन दर जे ॿाहिरां बि जेको आहे शहीदनि खे यादान ईंदी त मुंहिंजे पुट जे कातिलनि खे जेको आहे गिरफ़्तार कयो वञे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। अॻिते वधंदासीं त वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे त गर्मीअ जे सबबु ऐं जेको मौसमी तब्दीलियूं आहिनि उन जे हवाले सां जेको आहे मोकलुनि में 4 अगस्त ताईं वाध कई आहे। समूरा वफ़ाक़ी तालीमी इदारा 4 अगस्त ताईं बंदि रहंदा ऐं 5 अगस्त ते हू खुलंदा। 5 अगस्त ते आचर आहे, सूमर खां मतिलबु 6 अगस्त ताईं हू खुलंदा। सिंध में पाणी खोट जे हवाले सां पाण ज़िक्र कंदासीं त सॼी सिंध में कल्ह घणे भाङे मतिलबु त 2-3 दर्जननि खां वधीक शहरनि में हर ज़िले में सम्झो त एहतिजाज हुआ, आबादगार सरापा एहतिजाज हुआ ऐं सिर्फ़ु उन्हनि जो इहो ई मामिलो हुयो त पाणी न आहे, छो भला करबला करबला केतिरनि ई जेको आहे शाखुनि में वाहन में हिन वक़्तु जेको आहे पाणी न आहे। आबादगारनि खे गुज़िरियल 2 महीननि खां वठी पाणी न पियो मिले। गुज़िरियल महीने जेको आहे सखर बैराज जा दर टुटा त उन खां पोइ उहो पाणी बंदि थियो आहे। हिन वक़्त ताईं तोड़े जो मतिलबु त सखर बैराज जो दर हिकिड़ो लॻी वियो आहे पर उनखे पाणी न मिलियो आहे। अरबे खरबे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु सिर्फ़ु इहे एहतिजाज करे रहिया आहिनि त असांखे पाणी कोन्हे को, असांजो नुक़सानु थियो आहे, पर इन जा जेके असर आहिनि उहे महीने खां पोइ ज़ाहिर थींदा। जॾहिं असां वटि उहा पैदावार न ईंदी, असां वटि उहा उपत न ईंदी, पोइ असांजी भाॼियुनि जा अघु, असांजे फ्रूट्स जा अघु जेके उहे महांगा थींदा, चांवरनि जा अघु महांगा थींदा या चांवरनि जी शॉर्टेज थींदी। पोइ हुकूमती सतह ते जेको आहे जीअं निगरान हुकूमत ॿाहिरां कणिक घुराई ऐं सफ़ा ईअं कचिरो घुरायो अरबे रुपयनि जो, उहा न कंहिं कम जी। उहो कणिक स्कैंडल अञा ताईं हिकिड़े पासे पियल आहे त ईअं जेको आहे ॿाहिरनि मुल्कनि मां ॻरे अघ ते जेको आहे उहो कणिक बि जेको आहे घुराई वेंदी, त टमाटा बि घुराया वेंदा, बसर बि घुराया वेंदा, चांवर बि घुराया वेंदा। हीउ सॼो हिकिड़ो वॾो अलमियो आहे। पाणी खोट जो जेको मामिलो आहे उन ते ज़ाहिर आहे सभिनी खे जेको आहे अखि पटणु घुरिजे। आबादगारनि खे जेको नुक़सानु थी रहियो आहे, गॾोगॾु मालवंदनि खे जंहिंजो गुज़र सफ़र ई चौपाए माल ते आहे, उहे चौपायो माल जेको आहे उहो मरी रहियो आहे, उञ मरी रहियो आहे, गाह न आहे। सो हिकिड़ो तव्हां जेकॾहिं ॾिसंदा त समूरी सिंध जेका ज़िला आहिनि, जेका ॿहिराड़ी आबादी आहे, उन में हिकिड़ो जेको आहे ॾुकार वारी जेका आहे सूरत हाल पैदा थियणु वञे पई। मौसम जी पाण ॻाल्हि कंदासीं त अॼु खां सॼी सिंध में जेको आहे हिन वक़्त खां मतिलबु त फजर जी नमाज़ खां ॿुधायूं पिया त फजर खां जेको आहे उहो बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो। त हिन वक़्तु जेके ख़बरूं अची रहियूं आहिनि, इतला अची रहिया आहिनि त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। ऐं हीअ बरसाति जेको आहे हूअं त मौसमियात खातो चए थो त 2 अगस्त ताईं ख़तरनाक हूंदी, पर ॿुधायो इहो पियो वञे त 8 अगस्त ताईं वक़फ़े वक़फ़े सां इहो सिलसिलो जारी रहंदो। गॾोगॾु जेको आहे 180 खां वठी 150 मिलीमीटर बरसाति जो इम्कानु आहे। सो हिन वक़्तु बि हैदराबाद, उनजे भरपासे जा ज़िला, थोरे कराची ऐं भरपासे जा इलाइक़ा सख़्तु जेको आहे गहरे बादलनि, कारनि बादलनि जे जेको आहे उहे घेरे में आहिनि ऐं कुझु ई देरि में हिते बरसाति शुरू थियण वारी आहे। असां वटि जेके हिन वक़्तु ख़बरूं अची रहियूं आहिनि, जेको असांखे MCR में कॉल्स करे ॿुधाइनि पिया असांजा नाज़रीन, त असां वटि जेको आहे बरसाति जी मौसम जी सूरत हाल आहे, उन में इहो ॿुधायो पियो वञे त बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जी सदफ़ ओवर टू यू। हा त अज़मत तो ॿुधायो बरसाति जो त इलाही ख़ुशी थी। जी हा, मुंहिंजे ख़्याल में ब्रेक ॾांहुं पाण हलंदासीं ऐं अज़मत असां अचूं था ब्रेक ॾे। नाज़रीन काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। त असां था वञूं ब्रेक। 5 प्रोग्राम सुबुह मेहरान में मां सैयद सदफ़ बुखारी ऐं मां अज़मतुल्ला कुंबर हिकु भेरो ॿीहर ब्रेक खां पोइ असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। उन दुआ सां त साल जेतिरो जो ख़ुशी जो आबाद हुजो, असांजो प्रोग्राम तव्हां इंजॉय कंदा हूंदा ऐं गॾोगॾु पंहिंजो स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे, नंबर डायल कयो, तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं पंहिंजी ख़ूबसूरत ॻाल्हि, तव्हांजो को सुवाल ऐं का शइ वंडणु चाहियो त महिरान जो ई मंच हमेशह जीअं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। जी बिल्कुलु, असां सां जंहिं सहकार कयो आहे हिन सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ, असांजे सुबुह मेहरान प्रोग्राम सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस, जेको आहे हर चांहि में प्लस। ऐं तव्हां बि ज़रूरु ही ज़ीरा प्लस इस्तेमालु कंदा। हिन ते हिकिड़ी तस्वीर ॾिनल आहे, तव्हां पंहिंजी तस्वीर बि ॾेई हिन ते उहो आणे सघो था। ऐं ॿियो असांजे प्रोग्राम मेहरान सुबुह मेहरान सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। ही प्रोडक्ट कोरियन स्किन केयर खां मुतासिर आहे, जंहिंजी मदद सां तव्हां चहिरे ते ताज़गी कशिश आणे सघो था। कोरियन स्किन केयर काफ़ी महांगी हूंदी आहे, पर स्किन वाइट खे उन आसान बणाए छॾियो आहे, जेको बिल्कुलु सस्तो आहे ऐं तव्हां बि इस्तेमालु करे सघो था। त नाज़रीन हाणे असां हलूं था पंहिंजे महिमान जे तरफ़, जेको असांजो स्पेशल गेस्ट असां सां गॾु आहे। बिल्कुलु बिल्कुलु, मां साईं जो तारीफ़ कराईंदो वञा त नाज़रीन हिन वक़्तु जॾहिं पाण चऊं था त सिंध जो जेको कचे वारा जेके ज़िला आहिनि उहे बदमनी जो शिकार आहिनि ऐं नालो ई ॿुधंदे जेकॾहिं असां नालो ॿुधूं लखीअ जो या शिकारपुर ज़िले जो त इहो ईंदो आहे त उते जेको आहे हिरख जी माण्हू अॻुवा थी वेंदा आहिनि। को माण्हू हुन रोड तां लंघंदो आहे त उनखां पोइ उहो बि अॻुवा थी वेंदो आहे। हिन वक़्तु शिकारपुर ज़िले में मुंहिंजे ख़्याल में 20 खां 25 माण्हू अॻुवा थियल आहिनि, जंहिंजा वारस रोज़ सरापा एहतिजाज आहिनि, जंहिंजे घरनि में कोहराम मतल आहे।
इन ज़िले जो हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे रुस्तम जे भरिसां गाईचा नालो, भाई चाट इहो नालो आहे हिन जो, तलफ़ुज़ त पाण वधीक सही ॿुधाईंदा। लखी जे भरिसां हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे, उन मां उहो नौजवान निकिरे थो ऐं IT जो हिन वक़्तु सॼी दुनिया में माहिर थी वेहे थो। दुनिया जी केतिरनि ई यूनिवर्सिटियुनि में हुन पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं, चाहे उहा एसोसिएट प्रोफेसर तौरु इंफॉर्मेशन कम्युनिकेशन छो न हुजे, हुन में संदन PhD आहे, डबल मास्टर आहे हुनजी IT में, स्वीडन में संदन कंप्यूटर साइंस जी जेका मास्टर आहे, गॾोगॾु 18 साल थी विया आहिनि हुनखे टीचिंग में ऐं रिसर्च में। यंग मतिलबु त नौजवान तरीन इन्वेस्टिगेटिव जेको आहे नौजवान जो एवॉर्ड हासिलु कयो, उहो बि हिन मुल्क में न बल्कि परॾेह में वञी, स्वीडन में वञी, गॾोगॾु पाकिस्तान में हुनजो मुख़्तलिफ़ इदारनि में जेको आहे ख़िदमतूं रहियूं, त चाहे उहा ज़ेबिट्स हुजे, चाहे उहा फिशर फोक हुजे, चाहे उहा फिशरीज़ जेको आहे मामिलो हुजे, वरी सॉफ्टवेयर हाउस जेके आहिनि उन्हनि जी संदसि निगरानी हुजे। केतिरी उन्हनि महिनत कई आहे, कीअं उहो लखी गुलाम शाह वारो जेको इलाइक़ो आहे, चक जेको इलाइक़ो आहे, उन मां उन जे हिकिड़े ॻोठ मां उहे निकिता आहिनि, जिते कबीलाई झेड़ा हुजनि, जिते बकरीअ ते, जिते लंग तां झेड़ा हुजनि, जिते अगवा इंडस्ट्री रूज ते हुजे, कीअं उन्हनि जो सफ़रु शुरू थिए थो, कीअं हू उतां जे प्राइमरी स्कूलनि में पढ़नि था, कीअं हू स्वीडन ऐं लंडन जे उन्हनि स्कूलनि में ऐं वॾनि वॾनि इदारनि में पहुचनि था। उते हू हिन वक़्तु प्रोफेसर आहिनि ऐं कुझु ॾींहंनि जे दौरे ते पाकिस्तान आयल आहिनि, त असां उन्हनि खे ज़ोरी जेको आहे ॻोल्हे ऐं ज़ोरी हिते अॼु विहारियो आहे, सिर्फ़ु इन मक़सद जे लाइ त असांजा नौजवान सिखनि, असां जेके बि तव्हां नाज़रीन ॾिसो पिया, आदरियूं भेनरियूं वालदेन जेके आहिनि उहे ॾिसनि त इहो पिराइनि इंस्पायरेशन हासिलु कनि त तव्हांजूं हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, जॾहिं तव्हांजा मक़सद नेक हुजनि त पोइ ज़रूरु तव्हांजी जेका कामयाबी आहे उहो तव्हांजे क़दम चुमे थी। ऐं जेकॾहिं तव्हांजे दिलि में जज़्बो हुजे, वलवलो हुजे, त पोइ तव्हां ज़रूरु न रुॻो पंहिंजे पाण खे, पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे इलाइक़े खे, पंहिंजे सूबे खे, हुन मुल्क खे जेको आहे पंहिंजे हुन कामयाबियुनि जी मंज़िलुनि ते ऐं हुनखे जेको आहे उरूज ते पहुचाए सघो था, ऐं पंहिंजे धरतीअ खे जेको आहे हिकिड़ो वॾो नालो ॾेई सघो था, पंहिंजे धरतीअ जी सुञाणप थी सघो था। तमामु डिघो तारुफ़ आहे उन्हनि जो। मां मुख़्तसर कटे लाइनूं हीअं कटींदो वियुसि, छाकाणि उन्हनि खे वधीक उन्हनि सां वधीक कचहरी करणी आहे। हिन वक़्तु जंहिं शख़्सियत असां जॉइन कयो आहे, नौजवान आहिनि पर इंस्पायरेशन आहिनि, असांजे लाइ रोल मॉडल आहिनि, ऐं हुननि जेका महिनत कई आहे हिकिड़े ॻोठ मां निकिरी ऐं हुन दुनिया जी आलमी सतह ते वञी पहुचणु, उनखां पोइ उन ग्लोबल दुनिया में उन में पंहिंजो नालो ठाहिनि, ऐं उहा ग्लोबल दुनिया हिन वक़्तु IT खां सवाइ कुझु न आहे। जेकॾहिं ग्लोबल दुनिया पाण चऊं था त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु IT आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, उहा ई आहे। उन में पंहिंजो धाको ॼमाइणु ऐं उनखां पोइ पंहिंजी सुञाणप ठाहिणु, त बाबा मां शिकारपुर ज़िले जे चक वारे इलाइक़े जो आहियां, मुंहिंजो नालो डॉक्टर यार मोहम्मद मुग़ल आहे, द वन एंड ओनली डॉक्टर यार मोहम्मद मुग़ल साहब। असां तव्हांजी दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? Alhamdulillah. First of all, I would like to thanks for kind Sir, invitation. we are It's thankful all to my you. pleasure to be here. अवर प्लेजर। तव्हां ज़ाहिर हेॾी महिनत कई आहे ऐं ज़ाहिर हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे तव्हां जहिड़े नौजवान खे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं, कामयाबियुनि जी मंज़िलुनि ते ॾिसंदा आहियूं, त ज़रूरु जेकॾहिं 10 नौजवान हूंदा त हिकिड़ो बि जेकॾहिं तव्हां मां इंस्पायर थियो, हिकिड़ो बि तव्हांजो जेको आहे सफ़र ते हले थो, त सम्झो त तव्हांखे अञा ॿियो छा खपे, तव्हां वॾो कुझु कमाए विया आहियो। ऐं ख़ासि करे जॾहिं पाण हिन पंहिंजी धरतीअ जी ॻाल्हि कयूं, हिन सूबे जी ॻाल्हि कयूं, लखी गुलाम शाह जे पासे में हिकिड़ो ॻोठ जो नालो मूंखे वठणु कोन पियो, तव्हां हालांकि ॿुधायो बि सही, मां लिखियुमि बि सही, इहो ॻोठ जो नालो कीअं हुयो ऐं कीअं सफ़रु शुरू थिए थो, फैमिली बैकग्राउंड छा हो, पोइ ज़ाहिर आहे तव्हां उते रहो आहे, ॿुधण में अची आहे बाबा यारू मुग़ल जेको आहे वॾो धाड़ियल, कीअं मतिलबु त हिकिड़े पासे तव्हां मतिलबु सॼो चेंज करे वरितो ऐं पंहिंजे इलाइक़े जे लाइ मतिलबु इंस्पायरेशन हुजो, सफ़र प्लीज़ थोरो ॿुधायो। एक्चुअली जीअं तव्हां मेंशन कयो त चक सां गॾु मुंहिंजी सेकेंडरी एजुकेशन चक मां एतिरो नंढो ॻोठ आहे जेको तव्हां चओ पिया बीचांजी जे नाले सां, उते स्टिल जेको आहे न हायर सेकेंडरी स्कूल न आहे ऐं तमामु नंढो मतिलबु ॻोठ आहे, पर प्राइमरी एजुकेशन मुंहिंजी उन ई स्कूल मां थी। ऐं जॾहिं मां 6 क्लास में पोइ असांखे चक वञिणो पवंदो त असांखे बस वठणी पवंदी, वरी वॉक करिणो पवंदो, 1 माइल वॉक करे असां बस स्टॉप ताईं ईंदासीं। एतिरो नंढो ॻोठ आहे जो उते बस बि न ईंदी आहे, त तव्हांखे 1 खां 1.5 माइल यू हैव टू वॉक एंड देन यू हैव टू टेक अ बस, पोइ तव्हां चक वञो। वरी उते मुंहिंजी 6 खां 10 ताईं मुंहिंजी उते एजुकेशन हुई, 10 क्लास ताईं। पोइ कॉलेज वरी मुंहिंजी सखर मां हुई, त असां डिटेलली इहे जर्नीज़ डिस्कस कंदासीं। त ऐं पोइ वरी जेको आहे मुंहिंजी, मां क्विकली तव्हांखे इंट्रो ॾियां थो, पर फर्दर वो हिकु अगरि काफ़ी अहिड़ियूं स्टोरीज़ आहिनि शायदि जीअं तव्हां मोटिवेशन जी ॻाल्हि कई, जेके यंगस्टर ॾिसनि था, त अगरि इंसानु को कुझु करणु चाहे थो न, त भले उहो बीचां जी आहे या उनखां नंढो बि ॻोठु आहे न, त उहो घणो कुझु करे सघे थो। त मतिलबु मां बि हिकिड़े ॻोठ मां निकितुमि
उहो ई गवर्नमेंट स्कूल मां पढ़ियुमि। उन खां पोइ मां हैदराबाद मां पंहिंजी बैचलर कई, वरी मास्टर मां कराची मां कई। सेकेंड मास्टर फुली फंडिड मास्टर, ही मुंहिंजी सेकेंड मास्टर जेका मां स्वीडन मां कई उन में कंप्यूटर इंजीनियरिंग में। ऐं उन खां जीअं ई मुंहिंजी मास्टर पूरी थी त उते मां वरी हिकिड़ी इंडस्ट्री में मां एज़ अ कमु कयो सॉफ्टवेयर इंजीनियर। ऐं पोइ वरी मां पाकिस्तान अची वियुमि। हिते मां ज़ेबेस खे जॉइन कयो एज़ अ लेक्चरर। पोइ मां रियलाइज़ कयो त अगरि आई हैव टू डेवलप माई कैरियर, सो इन स्पेशली इन अकेडमिया। छो जो मां जॾहिं इंडस्ट्री में बि कमु कयो, वरी मूंखे अपॉर्चुनिटी मिली टीचिंग जी, रिसर्च जी, त मां फील कयो दिस एरिया इज़ फॉर मी, मतिलबु टीचिंग करणु, रिसर्च करणु। पोइ मां डाइवर्ट थी वियुमि टोटली टीचिंग जी तरफ़। त विदिन 6 मंथ हिकिड़ो सेमेस्टर जॾहिं मां टीच कयो, रियलाइज़ कयो देन आई हैव टू गो फॉर PhD, अदरवाइज़ आई हैव टू रिमेन फॉर एवर एज़ अ लेक्चरर। पोइ वरी अल्हम्दुलिल्लाह मां काफ़ी जॾहिं मूंखे साल लॻो फुली फंडिड PhD जी मूं वटि अपॉर्चुनिटीज़ हुयूं। मतिलबु फिनलैंड जो हिकिड़ो यूनिवर्सिटी हुई ऐं 2 मूंखे इस्तोनिया जी फुली फंडिड स्कॉलरशिप्स हुयूं। पोइ वरी मां कंहिं टॉपिक जी वजह सां पोइ मां डिसाइड कयो त मां इस्तोनिया वियुमि ऐं उते ई मुंहिंजी फुली फंडिड मुंहिंजी PhD हुई। ऐं मूंखे ट्रेवल ॾिनो वेंदो, 2 टाइम मां पाकिस्तान अचां, उते स्टे मुंहिंजो हूंदो हुयो। ऐं ॿियो मतिलबु ॿियो स्टाइपेंड वग़ैरह मूंखे सुठो मिलंदो हुयो। त पोइ PhD मुंहिंजी उते थी। जीअं ई मां PhD 4 ईयर जी PhD, मां क्विक इंट्रो थो ॾियां, देन वी गो थ्रू ईच एस्पेक्ट इन अ डिटेल। पोइ वरी जीअं मुंहिंजी PhD पूरी थी त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी मतिलबु PhD हिकिड़ो मां तव्हांखे क्विकली ॻाल्हि शेयर कयां त PhD जो नॉर्मिनल यूरोप पे पीरियड ॾिसंदो न, एवरेज कंदव, किथे 3 ईयर बि PhD आहे, किथे 4 ईयर बि आहे। स्वीडन तव्हां वेंदव 5 ईयर PhD आहे। पर हिकिड़ो एवरेज कंदव न त एवरेज 7 साल PhD जो आहे। त हर को माण्हू 4 साल में न करे सघंदो आहे, घणो टाइम लॻंदो आहे, को जल्दी बि करे वेंदो आहे। त अल्हम्दुलिल्लाह मूंखे इवन 4 ईयर इस्तोनिया में जितां मां PhD कई आहे, 4 ईयर नॉमिनल पीरियड हुयो PhD जो। पर 3 महीना पहिरियां मां फिनिश करे छॾी PhD। इवन मूंखे 3 महीने जी फंडिंग बि हुई। त अल्हम्दुलिल्लाह मां जून में PhD डिफेंस कई, अगस्त ताईं मूंखे फंडिंग हुई 2015 में। त जुलाई में मूं वटि हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे, यूनिवर्सिटी ऑफ तारतो, जेका वर्ल्ड पाकिस्तान में का यूनिवर्सिटी न आहे, भले तव्हां नस्ट जो नालो खणो, कहिड़ी बि टॉप 1000 रैंकिंग में बि यूनिवर्सिटी न आहे। पर इस्तोनिया हिकिड़ो नंढो कंट्री आहे, उनजी यूनिवर्सिटी ऑफ तारतो 150 वर्ल्ड रैंक यूनिवर्सिटी आहे ऐं 400 साल पुराणी यूनिवर्सिटी आहे। जॾहिं हुते जर्मन हुकूमत करनि पिया त उन्हनि उहा यूनिवर्सिटी ठाही हुई। त उन यूनिवर्सिटीअ में अल्हम्दुलिल्लाह मूंखे मतिलबु अपॉर्चुनिटी मिली एज़ असिस्टेंट प्रोफेसर इमीडिएटली आफ्टर फिनिशिंग माई PhD। त PhD मां उते कई, 5 साल उते वरी मां जॉब कई एज़ असिस्टेंट प्रोफेसर। देन आई गॉट अपॉर्चुनिटी फ्रॉम UK। त UK यूनिवर्सिटी मां मूंखे अपॉर्चुनिटी मिली। देन आई डिसाइडेड टू मूव देयर। त हाणे मूंखे तक़रीबन UK में मतिलबु अराउंड 3.5 ईयर्स थी विया आहिनि। आई एम वर्किंग इन यूनिवर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायर एज़ एसोसिएट प्रोफेसर ऐं रिसर्च ऐं टीचिंग ऐं एडमिनिस्ट्रेटिव रिस्पॉन्सिबिलिटीज़ उते आहिनि। डॉक्टर साहब इंस्पायरेशन जी कटियूं त जे डॉक्टर साहब चयो त हीउ ॾूरा इलाइक़े मां आयल हो ऐं नंढिड़े के स्कूल मां पढ़ियो हो। असांजो जेके नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि त उहे ॾिसनि त ही कहिड़े इलाइक़े में आयो ऐं कहिड़े गवर्नमेंट स्कूल में, कोई कंहिं बि प्राइवेट स्कूल मां डॉक्टर साहब पढ़ी न आयो ऐं हिन कीअं पंहिंजे गोल खे अचीव कयो। ऐं हू बि ईअं करे सघनि था त हू कंहिं पंहिंजे ॿारनि खे जेके नथा अफोर्ड करे सघनि, जेके नंढनि स्कूलनि में पढ़नि था, उहे बि ईअं पंहिंजे ॿारनि खे गोल अचीव कराए सघनि था। ज़रूरी न आहे त असां पंहिंजे ॿारनि खे वॾनि प्राइवेट स्कूलनि में, वॾनि कॉलेजनि, वॾनि यूनिवर्सिटियुनि में असां हुननि खे पढ़ायूं त पोइ गोल अचीव थी सघे थो। त इहो हिकु लेसन आहे उन्हनि लाइ ऐं डॉक्टर साहब हिकु सिंबल आहे उन्हनि लाइ जेके असांजा नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि। बिल्कुलु डॉक्टर साहब, असां मतिलबु हिकिड़ो ॿियो बेसिक सवाल इहो आहे त मतिलबु इंस्पायरेशन कीअं मिली? मतिलबु हिकिड़े ॻोठ में वेही ज़ाहिरा फैमिली खे ॾिठव, ॿियनि माण्हुनि खे ॾिठव, कीअं मतिलबु इंस्पायरेशन मिली ऐं पोइ उतां जो जेको निकिरण जो सफ़र हो मतिलबु कीअं ॾुखियो हो? त ज़ाहिरा माउ पीउ चवंदा, ज़ाहिरा असांजे जेके ॻोठाणा माउ पीउ आहिनि, मुंहिंजो पुटु केॾांहुं न वञे, उते कीअं रहंदो, छा खाईंदो, छा पीअंदो, मानी खाईंदो अलाए न खाईंदो। हिकिड़े जिगरे टुकड़े खे दूरि करण में त हिकिड़ो वॾो मसइलो हूंदो न, ऐं ख़ासि करे पंहिंजे ज़ाहिरा जेको ॻोठाणो जेको माहौल आहे उन में तमामु घणो इहो वॾो मसइलो हूंदो आहे। त उहो प्लीज़ तव्हां तजुर्बो ॿुधाइजो। बिल्कुलु। हाणे तव्हां जेके 2-3 शयूं जेके क्वेश्चन पुछा ऐं थोरो मां डिटेल हुनखे आंसर ॾियां, जीअं अधी बि कुझु शयूं हाईलाइट कयूं, त मां इहो ज़रूरु चवंदुमि त अगरि मूंखे कोई बि यंगस्टर ॾिसे थो त मां इहो ज़रूरु चवंदुमि त हिकिड़ो माण्हू एक्सक्यूज़ कंदा न त रिसोर्सिस न आहिनि, असां ॻोठ में वेठा आहियूं, कुझु नथा करे सघूं। ऐं जेको असांजो टाइम हुयो उन में त असांखे एतिरो इंटरनेट जो बि एक्सेस न हुयो, एतिरो सोशल मीडिया जो बि एक्सेस न हुयो। उहो टाइम जंहिं वक़्तु असां पढ़ूं पिया त एतिरियूं शयूं हाणे जेके अवेलेबल न हुयूं। त मेन रीज़न छा आहे,
अगरि कंहिंखे बि अॻे निकिरणो आहे, पंहिंजो टारगेट ठाहिणो आहे, जेको मां स्ट्रेट फॉरवर्ड मां ॻाल्हि कंदुमि त मां एतिरो मां ईअं पाण खे चवां त मां वॾो टैलेंटेड हुयुमि, नो इट्स नॉट राइट। मां हिकिड़ो एवरेज स्टूडेंट हुयुमि। दोस्त हू जेके मूंखे यंगस्टर ॾिसनि था, अञा पढ़नि था, त इट्स मीन्स की मां बि उन्हनि वांगुरु हिकिड़ो एवरेज स्टूडेंट, पर हिकिड़ी मुंहिंजी क्वालिटी हुई जेका शायदि मूंखे हिन मंज़िल ताईं खणी वई, हिकिड़ो हार्ड वर्किंग, मतिलबु हिकिड़ो गोल तव्हांखे आहे उन जे पोयां लॻणु विदाउट थिंकिंग कि इट इज़ अ इम्पॉसिबल। अगरि का शइ इम्पॉसिबल आहे त वॉट आर द अल्टरनेटिव, मतिलबु हर शइ पॉसिबल आहे अगरि तव्हां में विल आहे। इफ़ यू वॉन्ट टू डू समथिंग देयर आर लॉट ऑफ वेज़, उन शइ खे अचीव करण जा इलाही रस्ता आहिनि। हिकिड़ो मां नंढो मिसाल, ऐं ॿियो टाइम जी पंक्चुअलिटी, ॿ शयूं मूंखे हाणे चौथीं क्लास जो तव्हां ॾिसो, हिकिड़ो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल शेयर कयां। ऐं हिकिड़ो जॾहिं असां वरी चक में जॾहिं मां 6 क्लास खां 10 क्लास उते पढ़ियुमि हायर सेकेंडरी स्कूल में, त हिकिड़ी सुठी स्टोरी उहा आहे जेका असांजे दोस्तनि खे मोटिवेट कंदी। त हाणे जॾहिं हिकिड़े ॾींहुं मां क्लास 4 में हुयुमि ऐं कंहिं रीज़न जे तहत मूंखे असां सखर विया हुआसीं थोरे टाइम लाइ, त सुबुह जो असां राति जो न अची सघियासीं, ॿिए ॾींहं ते उतां सुबुह जो निकितासीं ऐं असां तक़रीबन मंझंदि जो 1 बजे ताईं पहुतासीं। 1 बजे पहुतासीं या 12 बजे पहुतासीं, त स्कूल बंदि थींदो 2 बजे 3 बजे, त स्टिल कलाकु ॾेढ हुयो। त इवन मूंखे पंहिंजी मदर या पेरेंट्स पुश न कयो त तूं हाणे स्कूल वञ, ऑलरेडी कलाकु बचियो, हाणे स्कूल जो टाइम ख़तमु थो थिए, पर तंहिं हूंदे बि मां चयुमि न मां स्कूल वञा थो। त इट्स मीन्स की मां उन ॾींहुं क्लास 4 में बि मां चयुमि न कलाक जे लाइ बि मां स्कूल वञा थो। ऐं हिकिड़ी इहा मतिलबु जेको इहो न त हिकिड़ी लगन करिणो आहे, भले कलाक बि अगरि पॉसिबिलिटी आहे त मिस छो थिए, हूअ त पॉसिबिलिटी न हुई। अगरि माण्हू मतिलबु हिकिड़ी शइ मैनेज नथो करे सघे मतिलबु पोइ ठीकु आहे, सम्झ में अचे थी। अगरि तव्हां घरु वेठा हुजो ऐं तव्हांजो कलाक बि मिस थिए, इट्स अ समथिंग यू नो यू हैव टू थिंक ऑन। असांजा नौजवान त हाणे तव्हांखे कटींदमि त मतिलबु 8-8 कलाक जेको आहे वेठा हूंदा आहिनि मोबाइल ते, मतिलबु ईअं लॻा पिया हूंदा आहिनि कंहिं न कंहिं गेम में या कंहिं न कंहिं चैट में। सर पंक्चुअलिटी टाइम थी ॿुधाए, बिल्कुलु सर। हाणे इहा शइ ऐं ॿी शइ मां तव्हां सां अगरि शेयर कंदो हलां त जॾहिं असां मतिलबु मां उहा जीअं असांजे दोस्तनि खे इहा शइ शेयर करण जो मतिलबु इहो आहे त जेके दोस्त आहिनि यंगस्टर आहिनि उहे मोटिवेट थियनि ऐं इंसानु अगरि कुझु करणु चाहे थो न एवरीथिंग इज़ पॉसिबल। जी हा, उहो एग्ज़ाम्पल जीअं तव्हां चयो त हिकिड़े नंढे शिकारपुर जे बीचांजे जे ॻोठ मां माण्हू हाणे इट्स अ बिग एग्ज़ाम्पल त यूके जे यूनिवर्सिटी में ऐं माण्हू उहो टीच थो करे। उहो ई असांजी गवर्नमेंट स्कूल मां ई मुंहिंजी एजुकेशन आहे। बीचांजी जो स्कूल नंढिड़ो स्कूल, चक जो स्कूल नंढिड़ो स्कूल, डिग्री कॉलेज सखर ज़रूरी न आहे। प्राइवेट को प्राइवेट एलिमेंट हिते न आहे त मां प्राइवेट कंहिं में पढ़ियुमि, मतिलबु सॼा गवर्नमेंट स्कूल मां ई। पर हिकिड़ी शइ मां हिन ॻाल्हि खां पोइ मां ज़रूरु मैंशन कंदुमि, ॿुधाईंदुमि त छा मां चैलेंजिस जीअं तव्हां चओ पिया त मां छा चैलेंजिस किथे मां चैलेंजिस फेस कया ऐं मां पुठे न हटियुमि। दिस इज़ अ वन थिंग, अगरि का बि शइ मां मतिलबु ज़िंदगीअ में हिकिड़ो टारगेट ठाहियो आहे, आई हैव टू डू दिस थिंग, पोइ जीअं चवंदा आहिनि न त कश्तियूं माण्हू साड़े छॾियो आहे, जलाए छॾियो आहे, त हाणे उहो ऑप्शन ई न आहे त आई कैन डू मां उनखे अंडू कयां। There is a no undo command. So it means if I decide to do this thing, then I have to go on. Let's see what is going to be. पोइ हिकिड़ी ॿी मोटिवेटेड ॿियो जीअं हाणे बि ईद गुज़री वई त ईद उल फितर हुई ऐं मां उन वक़्तु हुयुमि क्लास 9 में, 9th क्लास में। असांजे 9th क्लास में सेशन हूंदा ABC, त मां उन वक़्तु हुयुमि क्लास B सेशन में। त क्लास टीचर हूंदो आहे जेको इंग्लिश पढ़ाईंदो आहे, उहो क्लास टीचर हूंदो आहे, सॼो क्लास खे मॉनिटर कंदो आहे। त ईद जो थी त थोरो वाइट सूट पेरेंट्स सिबायो हुयो सुठो, ऐं ईद जा 3 ॾींहं मोकिला हुयूं। उनखां पोइ मतिलबु भले हाणे तव्हांखे ख़बर आहे त कुझु ईअं बि थींदा आहिनि, यार ठीकु आहे 2-3 ॾींहं त पढ़ाई न हलंदी, भले हाणे 2-3 ॾींहं मोकल आहे, 2-3 ॾींहं ॿी मोकल करे मंडे खां स्टार्ट कंदासीं। पर मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी कोशिशि हूंदी हुई त हिकिड़ो कलाक बि मिस त न थिए, ॾींहं त परे जी ॻाल्हि आहे पर कलाक बि मिस न थिए। पोइ ईअं ई जीअं स्कूल खुलियो त मां बि चयुमि त हाणे ठीकु आहे स्कूल वञिणो आहे, पर मां वाइट सूट जेको पेरेंट्स सिबायो हुयो त मूंखे ॾाढो सुठो लॻे पियो। मां चवां यूनिफॉर्म नथो पाए वञे। हाणे असांजो थियो आहे न्यूज़ ब्रेक जो टाइम, त वरी पाण ॻाल्हि ॿोली पंहिंजी कंटिन्यू रखूं था। ठीकु आहे अज़मत? बिल्कुलु नाज़रीन, न्यूज़ ब्रेक हाणे असां सां प्रोग्राम में ताउन कयो आहे ज़ीरा प्लस, जेको हर चांहि लाइ एप्पल आहे प्लस, ऐं स्किन वाइट मिल्क फेस वॉश वारनि, जेको अहिड़ो स्किन खे करे साफ़ जहिड़ो शीशो। त नाज़रीन असां सां गॾु ई रहिजो, काॾे न वञिजो, असां हलूं था पंहिंजी ब्रेक ॾे।
नाज़रीन, उम्मीद त तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा हूंदा सुबुह मेहरान खे ऐं तव्हां इंतज़ार बि शिदत सां कंदा हूंदव जेको असां पंहिंजे स्कॉलर सां ॻाल्हि ॿोल पिया कयूं उन लाइ। त अचो असां पंहिंजे जेको स्कॉलर आहे असांजे प्रोग्राम में इलाही ख़ूबसूरत ज़हीन ऐं जेको असां लाइ ही सैम्बल आहे असांजे जेके सिंधी असांजे अदियूं अदा पंहिंजे ॿारनि ते ग़ौर था कनि प्राइवेट स्कूलनि ॾे पढ़ाइण लाइ। सो अचो उन सां कयूं डॉक्टर यार मोहम्मद मुग़ल साहब। पर उन खां पहिरीं असां ताउन जेको असांजे सुबुह मेहरान प्रोग्राम वारनि कयो आहे उन सां प्रोडक्ट्स जो नालो वठूं। असांजे प्रोग्राम सां सुबुह मेहरान जे प्रोग्राम सां ताउन कयो आहे ज़ीरा प्लस जेको आहे हर चांहि लाइ प्लस। ऐं ज़ीरा प्लस ते हिकु तस्वीर ॾिनी वई आहे, इहा तस्वीर तव्हां बि ॾेई ऐं तव्हां पाण खे बि इन तस्वीर ते ॾिसी सघो था, इन पैकेट ते ॾिसी सघो था। ऐं ॿियो सुबुह मेहरान सां प्रोग्राम सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश जेको स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। ही प्रोडक्ट कोरियन स्किन केयर खां मुतासिर आहे जंहिंजी मदद सां तव्हां चहिरे ते ताज़गी कशिश आणे सघो था। कोरियन स्किन केयर काफ़ी महांगी हूंदी आहे पर स्किन वाइट उनखे आसान बणाए छॾियो आहे जेको सस्तो आहे ऐं जेको तव्हां बि वठी सघो था। असांजूं भेणूं असांजा ॿाहिरि जंहिंखे टाइम नथो मिले पंहिंजी स्किन खे केयर करण लाइ ऐं उहा ही जेका प्रोडक्ट इलाही सस्ती मिले थी तव्हां वठी सघो था ऐं तव्हां इस्तेमालु बि करे सघो था। अज़मत पाण हाणे हलूं था पंहिंजे डॉक्टर यार मोहम्मद मुग़ल साहब ॾांहुं हलंदासीं। साईं ॿुधायो पिए त ईद जो ॾींहुं साईं चइबो त यूनिफॉर्म नथो पाए वञा, वाइट सूट थो पाए वञा, उन ते हुआसीं पाण जी। त बसि पोइ वरी असांजो जेको ॻोठु हुयो उहो असांखे बस वठणी पवंदी, हर 10 मिनट्स में न बस ईंदी हुई। त मां चुम डिसाइड इहो कयो त ठीकु आहे अॼु मां यूनिफॉर्म नथो पाए वञा, मां हीउ सूट जेको सुठो लॻे पियो दिलि चए पई त ठीकु आहे ईद जो आहे मां पाए थो वञा। जीअं मां पाए करे क्लास में पहुतुमि त असांजो जेको क्लास टीचर हुयो ऐं उन चयो भई जंहिंखे यूनिफॉर्म न आहे उहो उथी बीहनि। त उन रीज़न पुछियो छो न पाए, को रीज़न हुयो बि न, त ठीकु आहे ईद हुई तंहिंजे करे पाए आयासीं। त चई हाणे जंहिंखे यूनिफॉर्म न आहे टीचर चयो उनजी पनिशमेंट इहा त उहे वापसि हलिया वञनि। हाणे इहा शइ मुंहिंजे लाइ त इलाही हिकिड़ी टफ हुई त ऐं ॻोठ बि वरी परे त ईअं न त ठीकु आहे मां वञी करे चेंज करे मोटी अचां। त पोइ को ऑप्शन बि न हुयो त टीचर खे बि ठीकु आहे कोशिशि कईसीं त साईं ठीकु आहे अॼु छॾियो, पर चई न ठीकु आहे। पोइ वरी मां डिसहार्ट थी करे मोटी अचां पियो। मां चयुमि आयुमि बि हाणे मुंहिंजो क्लास थो मिस थिए पर को ऑप्शन बि न आहे। त मां स्टॉप जी तरफ़ वापसि अचां पियो त 10 मिंट ॿियूं बसूं ईंदियूं त असांजा काफ़ी ॻोठ जा दोस्त बि गॾु पढ़ंदा हुआ। त मां हीअं वापसि स्टॉप जी तरफ़ वञा पियो, ॿी बस आई उन मां ॿियो दोस्त लथा असांजे ॻोठ जा उहे वरी वॉक करे वञनि पिया हिन ते स्कूल जी तरफ़। असांजी घिटी हूंदी सिधी उतां मुंहिंजे ख़्याल में 5 खां 7 मिंटनि जी वॉक हूंदी। त दोस्त चयो यार तूं वापसि तूं वञी, जेको अचे पियो ॻोठां आयो ॿी बस में पोइ वारी में। मां चयुमि यार हा उहो टीचर थो चए जेके यूनिफॉर्म न आहे त उहे जेके न अलाउ न आहिनि उहे वापसि वञनि। त मूंखे दोस्त चयो यार उहो चक में फिल्म लॻी आहे ईद जी, पोइ भला मां ओॾे थो वञा। अॼु हूअं बि चई कुझु थींदो न। मां चयुमि ठीकु आहे। मां चयुमि भला हीअं था कयूं तोखे यूनिफॉर्म आहे कपिड़ा चेंज था कयूं, मूंखे तूं इहे पंहिंजा कपिड़ा ॾे ऐं मां हाणे चेंज किथे कयूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त उहा एज अहिड़ी हूंदी आहे त माण्हू फेयर इलाही हूंदो आहे त वॾा छा चवंदा या माण्हू चेंज कीअं करे, इट्स अ बिग क्वेश्चन मार्क। त असां जीअं ई लहंदा हुआसीं त हिकिड़ी मस्जिद हूंदी ऐं मस्जिद जो चौधारी बाउंड्री हूंदी ऐं विच में मस्जिद हूंदी। पोइ चयोसीं हिन मस्जिद में था हलूं। मां चयुमि मां हिन तरफ़ बीहां थो थी करे तूं हिन तरफ़ बि, पोइ असां एक्सचेंज था कयूं पंहिंजा कपिड़ा। पोइ असां ईअं ई कयोसीं ऐं मां हुन तरफ़ बीठो में हेॾां हुन कपिड़ा चेंज कयासीं। मां चयुमि तूं भले तूं वञ जॾहिं वञिणो आहे तोखे, ऐं मां पोइ भला स्कूल थो वञा। पोइ मां वापसि स्कूल वियुमि त टीचर सरप्राइज़ थी वियो। उनखे ख़बर हुई त मतिलबु हिन जो हिते ॻोठ बि न आहे इलाही परे आहे, पर हे 10 मिंट में वापसि कीअं अची वियो कपिड़ा यूनिफॉर्म पाए। पोइ हुनखे मां स्टोरी ॿुधाई त हीअं मतिलबु इहा शइ हुई। शायदि मां बि चाहियां त मां बि फिल्म ॾिसण या वापसि हलियो वञा, चवां ठीकु आहे मां त पंहिंजो कयो, हाणे टीचर अलाउ न कयो। पेरेंट्स जो बि एतिरो प्रेशर न हूंदो त न तव्हां स्कूल वञो न वञो, उन्हनि जो बि हिकिड़ो हूंदो ठीकु आहे तव्हां पंहिंजियुनि शयुनि ते फोकस कयो, मतिलबु एतिरो न हूंदो। पर हिकिड़ो त दिस इज़ ऑल रीज़न। अगरि इंसान में न ॿियो कुझु केतिरो बि भले तव्हांखे पेरेंट्स हुजनि, तव्हां वटि तव्हांजा वॾा भाइर हुजनि, तव्हां वटि हू तव्हांखे रिसोर्सिस प्रोवाइड कंदा, हर शइ फैसिलिटेट कंदा, पर जेसि ताईं पाण में लगन न आहे न, भले तव्हां वटि सभु रिसोर्सिस बि हुजनि तव्हां उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां यूटिलाइज़ न करे सघंदो। अगरि रिसोर्सिस न बि आहिनि ऐं तव्हां वटि लगन आहे त तव्हां उहे रिसोर्सिस जा अल्टरनेटिव पैदा करे वठंदा त उहो गोल खे अचीव करण लाइ। तव्हां सही चयो। इहो आहे
न त तव्हां में जेके ख़ूबियूं आहिनि तव्हां ॻोल्हे लहो, तव्हां उहे पंहिंजे बचपन में उहा पंहिंजी जेका तव्हां में थियण जी हुई ख़ूबी उहा तव्हां ॻोल्हे लथी त भई मूंखे हिन शइ में इंट्रेस्ट आहे ऐं मूंखे इहो करणु खपे ऐं इन ते फोकस कयो। ऐं असांजा जेके नौजवान आहिनि अॼुकल्ह जा उहे मोबाइल खे लॻा पिया आहिनि, इंटरनेट खे, ऐं पंहिंजो टाइम ज़ाया पिया कनि, राति जो निंडूं पिया फिटाइनि, वेठा आहिनि बसि। ॿियो मां छा चवां, उहे पाण सम्झदार आहिनि, सम्झी सघनि था, पंहिंजो टाइम ज़ाया न कनि ऐं पंहिंजी पढ़ाईअ ते ऐं जेको हुननि खे वालदेन फैसिलिटीज़ ॾिनियूं आहिनि उन ते फोकस कनि। जेको हाणे पाण शइ जेका सॼी ॻाल्हाईसीं उन में हिकिड़ी अंग्रेज़ी जी कहावत बि आहे, देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। अगरि कंहिं में विल आहे कुझु करण जी, पोइ रस्ता आहिनि, पोइ हर पॉसिबिलिटी आहे, देयर इज़ अ वे। सो दिस इज़ अ वेरी सिंपल, मतिलबु विल पावर हुजे बस। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, आईटी जी तव्हां छो चूंड कई? ज़ाहिर ॿियूं फील्ड्स हुयूं जी बिल्कुलु। आईटी जो बि पुछूं सर खां, ऐं सिंध जी तालीम जो बि असां पुछंदा हलूं खां सर खां, त सिंध जी तालीम ते बि नज़र विझे त अॼुकल्ह जेको लॻो पियो आहे ऐं कीअं हुअणु घुरिजे, छो आहे? बिल्कुलु, मां बिल्कुलु ॿिन्ही सवालनि जा जवाबु ॾियां थो। पहिरियां साईं जीअं बेसिक क्वेश्चन कयो, पोइ वरी असां एजुकेशन ते अचूं। हाणे पहिरियों आईटी मां छो चूज़ कयो, जॾहिं मां 2000 में मुंहिंजी जॾहिं मां कॉलेज पूरी कई हुई त पोइ उन वक़्तु काफ़ी आईटी जो बूम हुयो ऐं कंप्यूटर साइंस जी एजुकेशन वग़ैरह जो उहो हिकिड़ो स्टार्ट टाइम हुयो। त पोइ उन शायदि मां ईअं चवां कि हिकिड़ी वेव खे मां बि फॉलो कयो त हाणे आईटी जो बूम आहे, फ्यूचर नज़र आयो मूंखे। ऐं हिकिड़ो असां वटि वॾो मसइलो जेको मूं बि फेस कयो, शायदि मुंहिंजी लक हुई त मुंहिंजो भाउ कुझु टाइम पहिरियां ई हैदराबाद अची वियो। ऐं जेको असांजो बेसिक प्रॉब्लम आहे न, एजुकेशन खां वधीक असांजे सिंध जो प्रॉब्लम, स्पेशली ॻोठनि जो प्रॉब्लम अवेयरनेस आहे। अवेयरनेस न आहे, ख़बर न आहे त करिणो छा आहे, छा पॉसिबिलिटीज़ आहिनि, छा ऑप्शन आहिनि, अनटिल अनलेस तव्हां ॿाहिरि न निकिरी अचो। ऐं मूंसां शायदि लक बि चवां त भाउ निकिरी आयो ऐं भाउ अची करे हिकिड़ो आईटी जो डिप्लोमा कयो, त भाउ सां कुझु दोस्त अहिड़ा मिलिया जेके इन फील्ड जी तरफ़ हुया। ऐं भाउ खे ज़रूरत छो पई डिप्लोमा करण जी, त भाउ हिकिड़े जॉब करे पियो ऑफिस में, त हुननि चयो त कंप्यूटर जी तरफ़ हुननि उनखे चयो त तव्हां डिप्लोमा कयो। या त भाउ फ्यूचर ॾिठो त भई हिन में बि साल ॿिनि खां पोइ आईटी जी हिन कंपनी में ज़रूरत आहे, त वाई नॉट आई डू सम सर्टिफिकेशन ऑन इट। त हुन जंहिं महिल पढ़ण जो वियो न, त हुन सां यंगस्टर काफ़ी मिलिया जेके तव्हांखे ख़बर आहे कॉलेजिस मां पास करे ईंदा आहिनि ऐं अञा यूनिवर्सिटी हुननि जॉइन न कई हूंदी आहे। त भाउ जी उन्हनि सां इंटरेक्शन थियो ऐं पोइ हिकिड़ो मूंखां हिकिड़ो सेमेस्टर पहिरियां भाउ सां गॾु पढ़ंदो हुयो, त उन कंप्यूटर साइंस जॉइन कयो। त भाउ जी उन सां सुठी हिकिड़ी सलाम दुआ हुई त मां जो मूव कयां पियो, त पोइ हुन सां हुन मशवरो कयो त मुंहिंजो भाउ बि हाणे कॉलेज पूरी कई आहे, तूं छा सलाह ॾिनी? चई मां कंप्यूटर साइंस जॉइन कयो आहे, हिकिड़ो स्कोप आहे, फ्यूचर आहे, तूं बि ॾिस डिप्लोमा करीं पियो, वाई नॉट कंप्यूटर साइंस। पोइ बसि मुंहिंजी जर्नी हितां स्टार्ट थी। ऐं ॿियो तव्हांजो जेको क्वेश्चन हुयो एजुकेशन जे हवाले सां, असां जंहिं वक़्तु पढ़ियासीं उन वक़्तु प्राइवेट एजुकेशन, प्राइवेट स्कूलिंग न हुजण जे बराबरि हुई ऐं असां वटि इहो ई गवर्नमेंट जो ई ऑप्शन हूंदो हुयो, सिंध जो। ऐं सुठो हिकिड़ी मां चवां त टीचर्स, अॼु ॾींहं ताईं बि असांजा टीचर्स आहिनि, काफ़ी सिंसियर हुया, काफ़ी पढ़ाईंदा हुया। पर इन टॉपिक ते हाणे जी करंट सिचुएशन बि तव्हांखे मां ॿुधाईंदुमि, जेको मुंहिंजो हिकिड़ो फीडबैक आहे त हिकिड़ा सिंसियर हूंदा हुया। भले तव्हांजी एजुकेशन जेको करिकुलम हुयो उनखे फॉलो कंदा हुया, तव्हांखे टाइम मिलंदो हुयो, हिकिड़ी प्रॉपर क्लासिस हलंदा हुया, टीचर्स हूंदा हुया, तव्हांखे हिकिड़ो तव्हांखे जेके रिसोर्सिस हूंदा हुया मुंहिंजे ख़्याल में बहितर हुया। त अगरि असांजी एज में तव्हां ॾिसो असांजा काफ़ी दोस्त आहिनि सुठनि पोज़ीशन्स ते वेठा आहिनि ऐं उहे सभु गवर्नमेंट स्कूल जा पढ़ियल आहिनि। त हिकिड़ी क्वालिटी हुई ऐं त हिन वक़्तु थोरो सिस्टम डिफरेंट आहे। पर असां जंहिं वक़्तु पढ़ियासीं, इवन गवर्नमेंट स्कूल्स मां पढ़ियासीं, कॉलेजिस मां पढ़ियासीं, पर जॾहिं मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि एजुकेशन सिस्टम जी शेयर कयां, जॾहिं मां हैदराबाद आयुमि न, आई फेस लॉट ऑफ डिफिकल्टी। हाणे उन में मां ॿी तव्हां सां ॻाल्हि शेयर कयां त 2-3 दोस्त असां आयासीं ऐं हू जेके ॿिया दोस्त हुया उहे बि साॻे मतिलबु उन्हनि जो बि सेम एरिया सां तालुक़ु हुयो। उन्हनि BBA में एडमिशन वरिती ऐं मूं कंप्यूटर साइंस में वरिती। ऐं पर हिकिड़ो ऐं उते तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो गवर्नमेंट स्कूल जो पढ़ियल वरी हिते अची ऐं मुंहिंजी जेको बैचलर हुई प्राइवेट सेक्टर मां हुई ऐं उन में जेका बि प्राइवेट सेक्टर यूनिवर्सिटी हुई
उन में हैदराबाद जी क्रीम पढ़ंदी हुई, जेके सिटी स्कूल में पढ़ी आया, जेके बीकन जा पढ़ियल आहिनि, हाणे उन्हनि सां तव्हां वेहो था। ऐं हाणे त टीचर तव्हांजी एजुकेशन तव्हां एडमिशन वरिती आहे त टीचर तव्हांखे उहे शयूं न पढ़ाईंदो जेके शयूं तव्हां न पढ़ियूं, जेके शयूं तव्हां मिस कयूं। इहो टाइम जेको न मुंहिंजे लाइ इलाही डिफिकल्ट हुयो। ऐं अलहमदिल्ला, पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कई, शुरू में जॾहिं मां आयुमि त शायदि मुंहिंजी परफॉर्मेंस, छो जो मुंहिंजो एतिरो बैकग्राउंड शायदि स्ट्रांग न हुयो जेको सिटी स्कूल मां पढ़ी थो अचे, जेको बीकन जो पढ़ियल हुयो। ऐं टीचर त तव्हांखे उहे शयूं न पढ़ाईंदो जेके तव्हां कवर न कयूं तव्हां। पोइ इहो मुंहिंजे लाइ चैलेंजिंग टाइम हुयो, पहिरियों सेमेस्टर, पहिरियों ईयर। ॿ दोस्त जेके हुया उन प्रेशर खे बर्दाश्त न करे सघिया, पर उहे बि सुठनि स्कूलनि जा पढ़ियल हुया, गवर्नमेंट जा उहे बि न हुया पढ़ियल पर उहे वापसि हलिया विया। उन्हनि चयो न, इट्स क्वाइट टफ। उन्हनि वञी करे मतिलबु कॉलेज साइड खां डिग्रीज़ वग़ैरह वरितियूं, पर मां चयुमि न, मां हाणे आयो आहियां त हाणे वापसि न आहे वञिणो। त अलहमदिल्ला मां तव्हांखे परफॉर्मेंस ॿुधायां त मां शुरू में इलाही स्ट्रगल करणी पई, साल, हिकु सेमेस्टर, 2 सेमेस्टर, पोइ ग्रेजुअली जेको आहे न मुंहिंजो ग्राफ मथे वियो। जॾहिं मां पास आउट कयां पियो न, त हिकिड़ा जेके सुठा स्टूडेंट हुया न, जेके चवंदो आहे ही 10 स्टूडेंट 5 स्टूडेंट क्लास में सुठा आहिनि, मां उन्हनि जे सफ़ में बीहजी वियुमि। ऐं पहिरियां मां हुयुमि उन्हनि वारी सफ़ में जेके तव्हां चवंदव बैक बेंचर्स आहिनि बिल्कुलु। पर हर ॻाल्हि छा इहा कीअं पॉसिबिलिटी थी, मां हिकु त चयो त न, हार्डवर्क करिणो आहे, ऐं पोइ माण्हू प्रूव कयो पाण खे, ऐं पोइ माण्हू अॻे निकिरी आयो। त सिस्टम आहे, मतिलबु असांजे सिस्टम में पहिरियां बि कमियूं हुयूं प्राइवेट सेक्टर में, उहा क्वालिटी न हुई। शायदि अगरि तव्हां ॾिठो वञे त जेको करिकुलम असांखे थो पढ़ाए वञे, प्राइवेट थो पढ़ाए वञे, सेम हुजणु खपे। अगरि तव्हां किथे बि वञो, कंहिं बि टेस्ट में तव्हां वेहो, किथे बि तव्हांखे का डिफ़िकल्टी असांजे सिंध जे शागिर्द खे फेस न करणी पवे। तव्हांजी उहा लेवल हुजे, भले कोई सिटी मां पढ़ी अचे, भले कोई बीकन मां पढ़ी अचे। वरी तव्हांखे ॿी मां ॻाल्हि कयां, जॾहिं हिकिड़ी इहा डिफ़िकल्टी, पोइ इहा डिफ़िकल्टी जॾहिं मां मास्टर कई न, पोइ इहा डिफ़िकल्टी मुंहिंजे लाइ न हुई, छो जो उहा जेका गैप्स हुया मुंहिंजी एजुकेशन में जेका मां पढ़ी आयुमि ऐं यूनिवर्सिटी एजुकेशन जी लेवल ताईं, उहो मां उन में कवर कया। पोइ मां जॾहिं मास्टर कई न, त इहा डिफ़िकल्टी मुंहिंजे लाइ न हुई। वरी मुंहिंजे लाइ डिफ़िकल्टी कॾहिं थी, जॾहिं मां सेकेंड मास्टर करणु स्वीडन वियुमि, त उते उहा शइ अंडरस्टैंड थिए थी। वजह छा आहे, जो उतां जो एजुकेशनल सिस्टम्स डिफरेंट आहे, छो जो शुरू में माण्हू वेंदो आहे त उन सिस्टम जो हिसो ठहंदो आहे, मे बी पहिरियों सेमेस्टर टफ हूंदो आहे, ऐं इन्वायरमेंट तव्हां लाइ नओं हूंदो आहे, तव्हां लाइ इलाही चैलेंजिस हूंदियूं। तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। ऐं इहो तव्हां ॿुधायो त तॾहिं जी एजुकेशन में ऐं हाणे जी एजुकेशन में सॼे ॻोठनि में केतिरो फ़र्क़ु आहे? हाणे जी एजुकेशन अनफॉर्चुनेटली मूंखे अपडेट न आहे त छा आहे, पर कुझु फीडबैक तव्हां सां मां शेयर कंदुमि, जेको कॾहिं कॾहिं ईअं ॻाल्हि थींदी आहे, मतिलबु ॿुधंदा आहियूं असां। त हाणे रिसेंटली गवर्नमेंट ऐं काफ़ी सुठा हाई क्वालिफाइड टीचर्स रिक्रूट थिया आहिनि लास्ट 2-3 ईयर्स में, ऐं दे आर ऑल क्वालिफाइड, दे मोस्ट ऑफ देम आर द बी, ऐं सुठा क्वालिफाइड आहिनि ऐं मेरिट ते आया आहिनि माशाल्लाह। जी, इन पॉइंट ते मां अचां पियो त ॾिठो वञे त इहो हिकिड़ो पॉज़िटिव पहलू आहे जेको मतिलबु थियो आहे, जेके असांजा जेका क्वालिटी आई आहे न टीचर्स जी, हाईली क्वालिफाइड आहिनि, बी आहिनि मोस्टली उन में, ऐं उहे हाईली, ऐं उहे सुठे तरीक़े सां टेस्ट पास करे आया आहिनि, उन्हनि प्रूव कयो आहे पाण खे त दे आर एलिजिबल फॉर सच काइंड ऑफ लाइक अ जॉब। टेस्ट पास करे ऐं मेरिट ते शयूं थियूं, ऐं उहे नज़र अचनि थियूं, जंहिंसां बि असां दोस्तनि सां ॻाल्हि थिए थी, नज़र अचे थो हा ठीकु आहे, हीउ क्वालिफाई करे थो, टेस्ट क्वालिफाई कई अथई, देन ही गॉट दिस अपॉर्चुनिटी। पर इन में 2 शयूं आहिनि जेके मां मे बी अगरि को मूंखे व्यू कंदो हुजे, इन में मुंहिंजा 2 फीडबैक आहिनि। हिकिड़ो फीडबैक त असां जीअं हाणे टीचिंग कयूं था हायर एजुकेशन लेवल ते, यूनिवर्सिटी लेवल ते, इवन असांजो जंहिं महिल कॉन्ट्रैक्ट साइन थींदो आहे, किथे बि वेंदा आहियूं या टीच करणु वेंदा आहियूं, त असांजी सर्टिफिकेशन्स हूंदियूं आहिनि त तव्हां PhD आहियो, इवन आई गॉट माई PhD, पर PhD इज़ नॉट इनफ फॉर टीचिंग। टीचिंग इज़ समथिंग डिफरेंट। PhD तव्हांखे सपोर्ट कंदी आहे कि रिसर्च कीअं कजे, ठीकु आहे, मतिलबु तव्हांखे मतिलबु रिसर्च कजे, रिसर्च में कंट्रीब्यूशन कीअं कजे, पर टीचिंग इज़ समथिंग एल्स। उन में हिकिड़ी सर्टिफिकेशन उते असां लाइ मैंडेटरी हूंदी आहे, जेका हिते बि आहे हिन सिस्टम में बि। तव्हांखे जेको आहे न स्पेशल टीचिंग जा कोर्सिस करणा पवंदा आहिनि, हिते B.Ed हूंदी आहे या ॿियूं कुझु सर्टिफिकेशन्स आहिनि, उते बि असां जीअं हाणे मां कयुमि, मूंखे फेलोशिप करणी पई,
जेका फुल टाइम 1 ईयर डिग्री आहे विच इज़ ऑलमोस्ट इक्वलेंट टू मास्टर। उन में छा पढ़ायो वेंदो आहे, उन में मेथोडोलॉजीज़ पढ़ाई वेंदियूं आहिनि त तव्हां टीच कयो, लेट्स से मां यूनिवर्सिटी लेवल ते टीच कयां थो त कहिड़ियूं कहिड़ियूं मेथोडोलॉजीज़ आहिनि। अगरि को मां करिकुलम थो डिज़ाइन कयां, को मां मॉड्यूल थो डिज़ाइन कयां, को मां कोर्स थो डिज़ाइन कयां, इट्स टोटली डिपेंड्स कि कोर्स प्रैक्टिकल आहे त कहिड़ी मेथोडोलॉजी फिट थींदी। अगर वो मॉड्यूल कोर्स जो थियोटिकल आहे त कहिड़ी मेथोडोलॉजीज़ उते फिट थींदियूं। इवन तव्हां प्राइमरी एजुकेशन ते अची वञो त डिफरेंट सर्टिफिकेशन हिते जेके गैप्स फ़िलहाल मूंखे जेको फीडबैक मिलियो आहे, जेको थोरो इंटरेक्शन असांजे दोस्तनि सां थी आहे, हिकिड़ो शइ जेके नवां बि असांजा दोस्त आया आहिनि मुंहिंजे ख़्याल में क्वालिफाइड आहिनि, हाईली क्वालिफाइड आहिनि, को उन में शक न आहे, पर मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾिनियूं आहिनि। उन्हनि में इनिशियली 2 इयर्स में हिकिड़ो मैंडेटरी चेक हुजे, नाउ यू आर अपॉइंटेड, ठीकु आहे, हर को माण्हू ठीकु आहे बी करे आयो आहे, लाज़मी न आहे टीचिंग लाइ अप्लाई कई, बट इन ड्यूरिंग व्हेन ही और शी अपॉइंटेड 2 इयर्स में 1 ईयर में उन्हनि लाइ हिकिड़ो चेक हुजे, जीअं असांजो हूंदो हुयो। मां यूनिवर्सिटी जॉइन कई, 2 सालनि जो मुंहिंजो चेक हो त तव्हांखे फेलोशिप कंप्लीट करणी आहे, अदरवाइज़ इट विल बी अ क्वेश्चन मार्क। तो सेम अगरि शइ असां हिते रखूं, छो जो टीचिंग हर माण्हू नथो करे सघे, उहो उन जूं मेथोडोलॉजीज़ हूंदियूं त तव्हांखे प्राइमरी खे कीअं पढ़ाइणो आहे, मिडिल खे कीअं पढ़ाइणो आहे, यूनिवर्सिटी में कीअं पढ़ाइणो आहे, कहिड़ी मेथोडोलॉजी कहिड़े टाइम ते एडॉप्ट करणी आहे, हिकु शइ। ऐं ॿी शइ, ॿियो जेको मूंखे थोरो फीडबैक। डॉक्टर साहब, असां वरी ॻाल्हि तव्हांजी कंटिन्यू रखूं था त नाज़रीन, असांजो हाणे ब्रेक जो टाइम थो थिए, वरी असां पंहिंजे जेको गेस्ट आहे स्पेशल इन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर उन खां अॻु में असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां जन ताउन कयो आहे, उहो आहे ज़ीरा प्लस, जेको आहे हर चांहि लाइ प्लस। ऐं ज़ीरा प्लस ते हिकिड़ा तस्वीर ॾिनी वई आहे, तव्हां बि पंहिंजी तस्वीर ॾेई ऐं पंहिंजी पाण खे ॾिसी सघो था। ऐं ॿियो असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। कोरियन स्किन केयर काफ़ी महांगी हूंदी आहे, पर स्किन वाइट उनखे आसान बणाए छॾियो आहे। ऐं उमेदु आहे त तव्हां बि ही स्किन फेस वॉश वठंदा, छाजे करे जो ही इलाही सस्तो आहे ऐं तव्हां इस्तेमालु कंदा, पंहिंजी स्किन खे चमकाईंदा। त नाज़रीन, असां सां गॾु रहिजो, पंहिंजे जेको असां सां गेस्ट स्कॉलर आहे इन जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधंदो, असां बि इलाही लुत्फ़ अंदोज़ पिया थियूं ऐं हुन खां नॉलेज पिया वठूं, असांजी भेणूं भाइर बि उन्हनि खां नॉलेज वठंदा ऐं असां सां गॾु ई रहिजो। त हाणे असां वञूं था ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां असांजो प्रोग्राम सुबुह मेहरान ॾिसी रहिया हूंदा ऐं इंतज़ार बि करे रहिया हूंदा त ही ब्रेक कॾहिं थी ख़तमु थिए त असांजो प्रोग्राम कॾहिं थो शुरू थिए। नाज़रीन, जीअं त ॿाहिरि बरसाति जूं फुड़ियूं पियूं किरनि ऐं असांजा जेके मारूअड़ा गर्मीअ में जेके एॾो तड़पिया आहिनि ऐं हू इलाही ख़ुशि थिया हूंदा ऐं हुननि जे मुंहं ते मुस्कुराहटूं हूंदियूं, काश मां बि हुजां हा त मां बि ईअं इंजॉय कयां ऐं अहिड़ियूं मुस्कुराहटूं हुजनि हा मुंहं ते। ऐं जॾहिं बरसाति थींदी आहे न, जॾहिं फुड़ियूं ज़मीन ते पवंदियूं आहिनि, अगरि उहा कची मिटी हूंदी आहे असांजी सिंध जी मिटी, त उन मां हिकिड़ी ख़ुशबू ईंदी आहे, एॾी प्यारी ख़ुशबू ईंदी आहे, मूंखे त इलाही वणंदी आहे, जहिड़ो पई रूह में पई घिड़ंदी आहे ऐं रूह खे राहत मिलंदी आहे। ऐं बरसाति हीअं थी रही आहे त इनशाअल्लाह असांजो ही जीअं प्रोग्राम ख़तमु थो थिए त मां बि ईअं ई इंजॉय कंदसि बरसाति में वञी। पर नाज़रीन, असां सां अॼु हिकु स्पेशल गेस्ट गॾु आहे, जंहिंसां असां पहिरीं बि ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं ऐं इलाही नॉलेज वठी रहिया हुआसीं। असां उन ॾे वञूं, पर उन खां पहिरीं असांजे प्रोग्राम सां जंहिं ताउन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस, जेको आहे हर चांहि सां चांहि में प्लस। उहो असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां इन्हनि ताउन कयो आहे। वरी ॿियो ताउन कयो आहे सुबुह मेहराण प्रोग्राम सां स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। ही प्रोडक्ट कोरियन स्किन केयर खां मुतासिर आहे, जंहिंजी मदद सां तव्हां चहिरे ते ताज़गी ऐं कशिश आणे सघो था ऐं तव्हां इनशाअल्लाह यूज़ कंदो ऐं तव्हां ॾिसाड़ न थींदो। ऐं ही इलाही सस्ती प्रोडक्ट आहे, कोरियन प्रोडक्ट इलाही महांगियूं हूंदियूं आहिनि, पर तव्हां लाइ ही ठाहे वई आहे तव्हांजे इस्तेमालु करण लाइ, सो ही जल्दी फ़ाइदो वठो। ही प्रोडक्ट इलाही सस्ती आहे। त मुंहिंजूं भेणूं भाइर अदड़ियूं जेके ॾिसी रहिया आहिनि प्रोग्राम दूरान ॻोठनि में,
ऐं हीअ प्रोडक्ट इस्तेमालु कंदा। त नाज़रीन असां हाणे हलूं था पंहिंजे स्पेशल महिमान ॾे ऐं जंहिं असांजे महिराण जे मंच खे ख़ूबसूरत बणायो आहे ऐं इलाही नॉलेज पियो ॾिए असांजे प्रोग्राम में पंहिंजे ॾिसंदड़ नाज़रीन खे। इन करे जो हीअ कंहिं ॻोठाणे इलाइक़े मां आयल आहे, पढ़ियल आहे सर, ऐं जेको इलाही माना वरी पोज़ीशन ते अची वियो आहे। ऐं तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे गवर्नमेंट स्कूल में पढ़ायो, फीसुनि खां बचो, अहिड़ी इकानमी जी हालत लॻी पई आहे ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि ते उहा विल पैदा कयो पढ़ाईअ जी, जीअं असांखे हीअ पंहिंजो प्रोफेसर साहिबु ॿुधाए पियो त तव्हां मुंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल कंदा। ठीकु आहे। त नाज़रीन अॼु हलूं था पाण पंहिंजे महिमान ॾे ऐं जिथां ॻाल्हि असां कटी हुई ऐं उतां ई असां कंटिन्यू कंदासीं। जी बिल्कुलु, साईं खां सवाल कयूं हाणे अचूं पाण IT ते। त कीअं था ॾिसो त पाकिस्तान में IT जो जेको स्कोप आहे उहो केतिरो आहे? असांजो नौजवान हिन वक़्तु एज़ कंपेयर जॾहिं ग्लोबल दुनिया आहे उते जेका IT इस्तेमालु थिए, जॾहिं असां ChatGPT जी दुनिया में हिन वक़्तु अची विया आहियूं ऐं अञा असां ताईं जेको आहे DPT ऐं जेको आहे राइटिंग ऐं कंपोज़िंग जा कोर्स ते पंहिंजे ॿारनि खे करायूं पिया, अञा असां हुते अॻिते न वधी सघिया आहियूं। त छा था ॾिसो पाकिस्तान में IT हिन वक़्तु किथे बीठल आहे ऐं नौजवाननि खे कीअं हिन में अचणु घुरिजे? आगाही कोन्हे का, सो प्लीज़। सिर्फ़ु जेका लास्ट शइ असां डिस्कस कयूं पिया, तव्हां जेको क्वेश्चन हुयो सिस्टम जे हवाले सां, त हिकिड़ो त मां तव्हांखे पंहिंजो सिस्टम ॿुधायो जेको असां जंहिं टाइम ते हुयासीं गवर्नमेंट स्कूलनि मां असां निकितासीं। हाणे करंट सिचुएशन में हिकिड़ी 2 पॉइंट्स आहिनि जेके अगरि कोई मूंखे गवर्नमेंट सेक्टर में कोई व्यू थो करे त 2 फीडबैक्स मुंहिंजा हिते हूंदा। हिकिड़ो त जीअं ई हाईली क्वालिफाइड असां रिक्रूट कया आहिनि, अपॉइंट कया आहिनि, ठीकु आहे, इन्हनि खे टीचिंग मेथोडोलॉजी पढ़ाई वञे। जीअं ई हू हायर थिया आहिनि, बहितर आहे त 2 महीननि जो शॉर्ट कोर्सिस करे हुननि खे टीचिंग मेथोडोलॉजी पढ़ाई वञे, छो जो टीचिंग इज़ अ समथिंग डिफरेंट। इन सां हाई क्वालिफाइड माण्हू खे ख़बर हुजे त टीचिंग मेथोडोलॉजी छा आहे। अगरि हू प्राइमरी में थो पढ़ाए त छा मेथोडोलॉजीज़ आहिनि, अगरि हायर सेकेंडरी में थो पढ़ाए त छा मेथोडोलॉजीज़ आहिनि। त हिकिड़ो गवर्नमेंट खे इन शइ ते, छो जो रिक्रूटमेंट त तमामु बहितर थी आहे पर टीचिंग मेथोडोलॉजी कमी आहे, जेके ट्रेनिंग्स ॾिनियूं वञनि ऐं लॉन्ग टर्म्स ट्रेनिंग बि ॾिनियूं वञनि। 2 सालनि में तव्हांखे हीअ शयूं करणियूं आहिनि। हिकिड़ो त जीअं ई क्लास वञण खां पहिरियां मे बी 2 हफ़्तनि जी महीने जी ट्रेनिंग हुजे, उन खां पोइ हुननि खे हुजे त 2 सालनि में तव्हांखे हीअ सर्टिफिकेशन पूरी करणी आहे, त दे हैव टू लर्न द टीचिंग मेथोडोलॉजी। हिकिड़ो इहा शइ फीडबैक। ॿियो फीडबैक जेको कुझु मुंहिंजी इंट्रैक्शन थी, ॿियो फीडबैक असां वटि प्रॉब्लम आहे, हाई क्वालिफाइड माण्हू त अची विया आहिनि पर उहे हिकिड़ो शइ जो ख़दशो आहे त उहे सिस्टम जो हिसो न थी वञनि। उनजो रीज़न छा आहे त हाणे कंहिं बि स्कूल में 4 टीचर प्राइमरी स्कूल में आहिनि, 3 टीचर्स आहिनि, उते हिकिड़ो 9 या 2 माण्हू वञी करे जॉइन करनि था। पोइ मोस्टली जेको प्रॉब्लम छा थी सघे थो त मे बी उहे 2 जेके सुठा क्वालिफाइड आहिनि उहे सिस्टम जो हिसो न थी वञनि ऐं हू जेको यंगस्टर आहे, बी करे आयो आहे, ही और शी वॉन्ट टू डिलीवर, उहो पढ़ाइणु चाहे थो, पर जेके असांजा मे बी कुझु आहिनि सिस्टम में माण्हू वेठा आहिनि, मे बी उहा उन्हनि लाइ रुकावट न करनि या उन्हनि क्वालिफाइड माण्हुनि खे उन सिस्टम जो हिसो बणाए कुझु ऐं उहो ई सेम निज़ाम ई हले ऐं उनजो फ़ाइदो असांखे न पवे। त इहे 2 शयूं मां चवंदुमि त इन ते अगरि असां फोकस कयूं, हा, त उन्हनि खे फ्री हैंड ॾिनो वञे ऐं कोशिशि कई वञे त उन सिस्टम त असां वटि सुठो आहे पर उनखे यूटिलाइज़ कयो वञे ऐं उनखे पॉज़िटिव तरीक़े सां यूज़ कयो वञे, त उन में असांजे स्कूल बि बहितर थींदा ऐं असांजी जेका नई मतिलबु स्टूडेंट्स ईंदा, यूनिवर्सिटी में वेंदा, उहा हिकिड़ी जेको आहे न उहे क्वालिफाइड हूंदा। त इहे 2 फीडबैक्स आहिनि। तव्हांजी हाणे क्वेश्चन ते था अचूं त IT हाणे मुंहिंजी हाणे रिसेंटली 2-3 महीना पहिरियां हाई कमिश्नर UK में लंडन में एम्बेसडर साहब सां मुलाक़ात थी। मां पंहिंजी विल, जीअं मां 2017 में हिते आयो हुउमि, मां उन वक़्तु हुयुमि एस्टोनिया में, मां यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर हुयुमि, पर उहो ई मतिलबु मुंहिंजी मतिलबु इहा ख़्वाहिश रही आहे, ठीकु आहे, अचीव कयोसीं त दिस इज़ अ टाइम फॉर मी टू गिव बैक टू माई कंट्री, टू गिव बैक टू माई पीपल। 2017 में मां हिते आयुमि, मां ॾाढी स्ट्रगल कई, मां इवन IT मिनिस्टर सां मिलियुमि, उन में वक़्तु IT मिनिस्टर हूंदो 2017 में तैमूर टालपर, मुंहिंजी उन सां मुलाक़ात थी ऐं मां अची जेको आहे सिंध हायर एजुकेशन कमीशन जे सेक्रेटरी सां मिलियुमि ऐं उते मुंहिंजी जेको आहे न प्रेसिडेंट सां, एस्टोनिया जे प्रेसिडेंट सां 1-to-1 मुलाक़ात थी ऐं उतां जो जेको आहे वाइस प्रेसिडेंट हुयो एस्टोनिया जो, उन सां मुलाक़ात थी।
पहिरियां हिते अचण खां मां इहा सॼी एक्सरसाइज़ करे आयुमि त असां इन्हनि मुल्कनि मां कीअं फ़ाइदो वठूं। फिनलैंड तव्हांखे ख़बर हूंदो दुनिया जो टॉप आहे, भले USA आहे, UK आहे, तव्हां वॾा वॾा नाला ॿुधा हूंदव। फिनलैंड जी प्राइमरी एजुकेशन टॉप ते आहे। छो टॉप ते आहे? इस्टोनिया जी एजुकेशन प्राइमरी एजुकेशन टॉप ते आहे। ऐं हाणे तव्हां इस्टोनिया जो नालो न ॿुधो हूंदो, हिकिड़ो यूरोप जो नंढो मुल्क आहे, पर स्काइप जो नालो मोस्टली माण्हुनि ॿुधो हूंदो। स्काइप असां यूज़ बि कयो आहे। हाणे स्काइप प्रोडक्ट आहे इस्टोनिया जी। हाणे त माइक्रोसॉफ्ट उनखे बाय कयो आहे, पर स्टिल माइक्रोसॉफ्ट केप्ट दी हेडक्वार्टर इन तालिन विच इज़ द कैपिटल सिटी ऑफ इस्टोनिया। हाणे इहो छा आहे? 1.4 मिलियन पॉपुलेशन आहे, 14 लख जी पॉपुलेशन आहे। हैदराबाद खां बि नंढी पॉपुलेशन आहे, पर उन जे बावजूदि बि एतिरो मुल्क आहे जो IT में प्रूव कयईं पंहिंजो पाण खे। ऐं उते ई वोटिंग 2005 में जेका वॾा वॾा मुल्क अॼु ॾींहं ताईं भले USA हुजे, वॾा वॾा मुल्क सोचनि था त असां ई वोटिंग कीअं करायूं। जी हाँ, हुन 2005 में ई वोटिंग जो कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करायो आहे। ई गवर्नेंस जो 14 लख जो नंढड़ो मुल्क ऐं IT में एतिरा एडवांस आहिनि। रीज़न्स छा आहिनि? हिकिड़ो एनवायरमेंट आहे, रिसोर्सिस आहिनि। ठीकु आहे, मां अची मुलाक़ात कई, इहो ई हुयो। हुतां मां सॼियूं एक्सरसाइज़िस करे आयुमि। इहो विल हुयो त पाण कहिड़े तरीक़े सां बहितर कई वञे, उन्हनि टीचर्स खे कहिड़े तरीक़े सां एजुकेशन ॾेई वञे, असांजी कहिड़े तरीक़े सां कोलेबरेशन थिए, जेको एज़ हर सिंधी, असां जेके ॿाहिरि सिंधी वेठा आहियूं न, हर सिंधी सोचंदो आहे त असां हाणे पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे वतन खे, पंहिंजे धरतीअ खे वापसि कीअं कयूं। छो जो अल्हम्दुलिल्लाह असां अचीव कयोसीं। उन खां पोइ हिकिड़ी शुरू में ज़िंदगीअ जी स्ट्रगल हूंदी आहे। हर माण्हू जेके बि ॿाहिरि आहिनि स्ट्रगल कंदा आहिनि, पोइ हिकिड़ी मंज़िल ते पहुचंदा आहिनि न, पोइ उन्हनि जो टारगेट हूंदो आहे त नाउ वी हैव टू रिटर्न बैक टू माई पीपल। मां पंहिंजनि माण्हुनि खे हाणे मां वापसि कयां। हर माण्हूअ जो जेको असां मिलंदा आहियूं, इहो ई असां सोचंदा आहियूं त कहिड़े तरीक़े सां, हा, कहिड़े तरीक़े सां असां वापसि मतिलबु कयूं। ठीकु आहे, त मुंहिंजो इलाही हुयो। मां उते एक्सरसाइज़ करे आयुमि त प्राइमरी एजुकेशन में ट्रेनिंग्स थियनि, टीचर्स हितां उते वञनि या उतां जा टीचर अची हिते ट्रेनिंग कराइनि, हिकिड़ो कोलोब्रेशन ठहे। इवन असांखे पहिरियों वर्कआउट करिणो आहे पंहिंजी प्राइमरी एजुकेशन ते। सही। अगरि असांजी प्राइमरी सेकेंडरी एजुकेशन बहितर थींदी न, पोइ असां सुठा IT प्रोफेशनल बि डेवलप करे सघूं था। ठीकु आहे न। हाणे दुनिया जीअं तव्हां मेंशन कयो त ही भई जेको आहे न ग्लोबल विलेज थी वई आहे। मतिलबु विलेज जो कॉन्सेप्ट छा आहे? जो ॻोठ में हर शइ तव्हांजे एक्सेस में आहे, कंट्रोल में आहे। पहिरियां असांजो टाइम ईअं हूंदो त ख़बर न हूंदी। हाणे तव्हां गूगल कयो, तव्हां कुझु बि लिखो, तव्हां वटि इंफॉर्मेशन तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी छा थिए थो, यूनिवर्सिटी जी छा प्रोसीजर आहे, छा आहे, हर शइ पॉसिबिलिटी। हिकिड़ो ग्लोबल विलेज जो कॉन्सेप्ट अची वियो। त मां रिसेंटली जेके तव्हांखे ॻाल्हि कयां पियो, हाई कमिश्नर सां वञी मां मिलियुमि। हे 2017 जी ॻाल्हि हुते, हिते अची मां मिलियुमि। मूंखे रेस्पॉन्स एतिरो पॉज़िटिव न मिलियो त मां उन्हनि शयुनि खे, तैमूर टालपुर सां अची मिलिया IT मिनिस्टर उन्हनि सां या ॿियनि सां ब्यूरोक्रेट सां मां मिलियुमि, ऐं को मूंखे रेस्पॉन्स एतिरो पॉज़िटिव न मिलियो। त मतिलबु हिकिड़ी असांजी विल हुई, एंड देन विदाउट एनी बेनिफिट, जस्ट असांजी विल छा हुई, मुंहिंजी स्पेशली त भई डिलीवर कयो वञे। ऐं मां हिते ईंदो आहियां बग़ैर कंहिं हुनजे, त सिंध यूनिवर्सिटी वेंदो आहियां, क़ाइदे अवाम वेंदो आहियां, लेक्चर्स डिलीवर कंदो आहियां, त ॿुधाई उन मां फ़ाइदो थियो आहे। क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी 2017 में मां आयुमि एज़ अ विज़िटिंग प्रोफेसर। हायर एजुकेशन कमीशन मूंखे फुली फंडिड स्कॉलरशिप ॾिनी, मूंखे घुरायूं, VC साहब मूंखे पंहिंजी घर में बंगले में रहायो, सॼी फैसिलिटी ॾिनो। उन में मां मास्टर लेवल ते सेमिनार्स कया, वर्कशॉप कया, PhD स्टूडेंट्स लाइ। इवन हाणे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि, हाणे मूंखे हिकिड़ो उतां जो टीचर चए पियो, लेक्चरर हुयो, चए पियो यार मां ईमेल थो कयां, कोई मूंखे रिस्पॉन्स नथो अचे। मां ईमेल थो लिखां, मूंखे PhD करणी आहे, छो जो हिते मां लेक्चरर आहियां, मूंखे PhD करणी आहे। इवन मूंखे फंडिंग बि आहे, पर मूंखे कोई जवाबु ॾियण लाइ तयारु न आहे, ईमेल जो रिप्लाई नथो अचे। मां चयुमि हाणे मसइलो आहे छा आहे? अवेयरनेस। त ईमेल लिखिजे कीअं? असां तव्हांजी वरी था ॻाल्हि हिते कटियूं, ऐं असां वरी ब्रेक खां पोइ तव्हांजी ॻाल्हि कंटिन्यू रखंदासीं, इन करे जो तव्हांजूं ॻाल्हियूं इलाही फ्रूटफुल आहिनि। त नाज़रीन, असां ब्रेक खां वञण खां अॻु में जिन असांजे प्रोग्राम सुबुह मेराण सां ताउन कयो आहे, उहो आहे ज़ीरा प्लस, जेको आहे हर चांहि में प्लस, ऐं तव्हां ज़रूरु इस्तेमालु कंदा। ऐं ॿियो असांजे सुबुह मेराण प्रोग्राम सां ताउन कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश, स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। स्किन वाइट मिल्क फेस वॉश तव्हांजी स्किन खे पुरकशिश बणाइण में मदद ॾींदो आहे। स्किन वाइट जी पैकिंग तमामु ख़ूबसूरत आहे। हिन जे इस्तेमाल सां चहिरे ते दाग झुरियूं बि घटि थी वेंदियूं आहिनि, ऐं इनशाअल्लाह तव्हां इस्तेमालु कंदा। ऐं नाज़रीन, असां सां गॾु रहंदा, ऐं असांजे जेको स्पेशल गेस्ट आहे उन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा, ऐं हू छा थो ॿुधाए। त हाणे असां वञूं था ब्रेक ते।
नेक नाज़रीन, असांजे प्रोग्राम सुबह मेराण सां मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी ऐं मां हज़मतुल्ला कुंभर तमामु कराइती कचहरी हली रही आहे डॉक्टर यार मोहम्मद मुग़ल साहिब सां उन्हनि जा जेके तजुर्बा आहिनि उन्हनि जो जेको सफ़रु आहे ऐं कामयाबियुनि जो जेको सफ़रु आहे कीअं उन्हनि महिनत कई कीअं हिन वक़्तु पंहिंजो लंडन जी हिकु यूनिवर्सिटी में एसोसिएट प्रोफेसर आहिनि कीअं उन्हनि जो सफ़रु शुरू थियो उन ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल हले पई गॾो गॾु हुननि हिकिड़ी मयार बि ॾिनी त मां हेॾा सारा प्लांट खणी आयुमि ई गवर्नेंस ते मुख़्तलिफ़ शयुनि ते IT ते उस्तादनि जी टीचिंग ते उन्हनि सभिनी जा मां हिकिड़ा प्लान खणी आयुमि उन्हनि सभिनी जे दरनि ते वियसि त बाबा मूंखे तव्हां मौक़ो ॾियो ऐं हिन पाण खे हिन धरतीअ खे मां पंहिंजो मोटाए ॾियां हिन पंहिंजी माण्हूअ खे मोटाए ॾियां पर मूंखे कंहिं पॉज़िटिव जवाबु न ॾिनो ॾाढा अफ़सोसनाक कीअं सूरत हाल आहे उन्हनि अॼु मयार ॾिनी आहे डॉक्टर साहिबु उनखां अलावा तव्हां कहिड़ा कहिड़ा प्लान्स खणी आया माण्हू तरक़ी कनि अॻिते अचनि उहे कहिड़ा प्लान हुआ इन शॉर्ट पाण छाकाणि जो लास्ट सेगमेंट में आहियूं त उन खां पोइ ज़रा या वधीक तव्हांखां खोड़ ॻाल्हियूं करणियूं आहिनि 2017 में जीअं मां स्वीडन में हुयुमि इस्तोनिया में हुयुमि त उते मां प्रेसिडेंट सां मुंहिंजी मुलाक़ात थी वाइस प्रेसिडेंट सां मुलाक़ात थी ऐं मां मतिलबु उते अल्हम्दुलिल्लाह इस्तोनिया में मुंहिंजी हिकिड़ी प्रोफाइल हुयो उते मां सॼी पाकिस्तानी कम्यूनिटी खे हिकिड़ो लीड कंदो हुउमि ऐं एम्बेसडर असांजो जेको हूंदो उहो सम्झो कि मां हिकिड़ो पाकिस्तान जो हिकिड़ो एम्बेसडर हुयुमि रिप्रेज़ेंटेटिव इस्तोनिया में छो जो असांजी एम्बेसी पाकिस्तान जी पोलैंड में आहे त कॾहिं बि एम्बेसडर ईंदो या मूंखे कॾहिं बि का बि इंगेजमेंट हूंदी त हू मूंखे मुंहिंजे थ्रू ई मतिलबु वर्कआउट कंदा हुया त पोइ मुंहिंजी कोशिशि इहा ई हुई त ई गवर्नेंस सिस्टम मतिलबु मां इस्तोनिया ॻाल्हायो उहे हैप्पी हुया त असां मतिलबु हेल्प आउट करे सघूं था पाकिस्तान खे स्पेशली गवर्नमेंट ऑफ सिंध खे जेको असांजो मेन फोकस आहे उनखां पोइ प्राइमरी एजुकेशन में कहिड़ियूं ट्रेनिंग्स ॾिनियूं वञनि कीअं प्राइमरी एजुकेशन गवर्नमेंट सेक्टर में बहितर कयो वञे कीअं कोलोब्रेशन थी वञे उनखां पोइ मतिलबु वरी हाणे मां तव्हांखे 2017 जो ॿी हिकिड़ी ॻाल्हि कयां पियो त अवेयरनेस जी जंहिंमहिल यूनिवर्सिटी जो लेक्चर मूंखे चए पियो त मां ईमेल लिखां त मूंखे रिस्पॉन्स न अचे पियो पर मसइलो इहो आहे त ईमेल लिखिजे कीअं छो जो प्रोफेसर्स उते बिज़ी आहिनि असांखे बि ईमेल्स ईंदियूं आहिनि ॾींहं जूं अलाए केतिरियूं ईमेल्स ईंदियूं आहिनि पर असां ईमेल जो सब्जेक्ट पढ़ी शुरू में पढ़ी पूरी ईमेल अगरि हिकु पेज जी लिखियलु आहे अंदाज़ो थींदो आहे त भई पढ़णी आहे या न पढ़णी आहे त उनजो लिखणी कीअं आहे त मां उन दोस्त मतिलबु लेक्चरर खे हिकिड़ी ॿुधायो त भाई हीअं ईमेल लिख ही शयूं थो लिख उनखे मां उते ई हुयुमि 1.5 महीने जे अंदरि फिनलैंड जी यूनिवर्सिटी आहे उतां PhD जी रेस्पॉन्स अची वियो ऐं हुनखे सॼो मां प्रिपेयर करायो त इट्स मीन्स कि अगरि तव्हां वटि प्रॉपर अवेयरनेस आहे गाइड करण वारा माण्हू आहिनि त तव्हां उन मां हासिलु करे सघो था जेका शुरूअ में ॻाल्हि कईसीं आहे अवेयरनेस जी असां वटि इलाही कमी आहे ख़बर न आहे त ॿिए किथे छा थो थिए त इहा हिकिड़ी मतिलबु 2017 जी जेका मतिलबु हुई ऐं ॿियो सिस्टम जी जेकॾहिं असां ॻाल्हि कईसीं त उते हिकिड़ो त टीचर्स खे ट्रेनिंग ॾिनी वञे ऐं सिस्टम खे प्रॉपर यूज़ कयो वञे ऐं जेके नई हाई क्रीम असां अपॉइंट कई आहे उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां उन मां फ़ाइदो वरितो वञे न कि उहे ओल्ड सिस्टम जो हिसो थी वञनि जेके शयूं थियनि थियूं उहे ई थियनि ऐं कुझु सालनि खां पोइ उहे बि उन सिस्टम जो हिसो थी वञनि जेको सिस्टम सुठो न आहे बिल्कुलु अच्छा सर असां जेकॾहिं चाहियूं मिसाल सिंध खे पंहिंजे IT में आणियूं अपग्रेड कयूं कहिड़ा कहिड़ा असांखे टूल्स अख़्तियार करणा पवंदा गॾो गॾु सिंध जे आम माण्हू खे छा करिणो पवंदो इन शॉर्ट प्लीज़ 3 महीना पहिरियां मुंहिंजी मुलाक़ात थी जेका ऑलरेडी मां शइ तव्हांखे मैंशन कई हाई कमिश्नर UK में एम्बेसडर साहब सां एम्बेसडर साहब मूंखे रीडायरेक्ट कयो त भई तुंहिंजो जेको फील्ड आहे एजुकेशन आहे उनजो हिकिड़ो ऑफिसर हुयो ऐं सेक्रेटरी हुयो फर्स्ट सेक्रेटरी उन सां मुंहिंजी मुलाक़ात थी उन्हनि खे उहो ई हिकिड़ो विल त कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे मुल्क खे स्पेशली पंहिंजे देश खे पंहिंजनि माण्हुनि खे असां वापसि कयूं मां मुलाक़ात कई हुननि चयो तव्हांजो प्रपोज़ल छा आहे मां चयुमि ही प्रपोज़ल वर्बल उन्हनि खे मां ॿुधायो हुन चयो न इहे तूं मूंखे असांखे ईमेल कयो मां ऑफिशियली पंहिंजे यूनिवर्सिटी तां मां हुननि खे सॼो प्रपोज़ल ईमेल कया 3 महीना गुज़री विया आहिनि उनखां पोइ मां फॉलोअप बि वरितो को रिस्पॉन्स न आहे त उन्हनि खे चयोसीं त भई हाणे असां तव्हांखे हिकिड़ो एज़ अ वॉलंटियर असां अवेलेबल आहियूं ऐं मूंसां गॾु काफ़ी पाकिस्तानी आहिनि ऑक्सफोर्ड में बि प्रोफेसर्स आहिनि सुठियुनि यूनिवर्सिटियुनि में प्रोफेसर दे आर विलिंग दे आर नॉट आस्किंग यू एनी फेवर जस्ट वी वॉन्ट टू कंट्रीब्यूट ऐं हुननि खे असां प्रपोज़ल मोकिलियुमि मां मोकिलियुमि ऐं मां चयुमि ठीकु आहे असां सभु अची करे असां मीटिंग कंदासीं पर फॉलोअप खां बि पोइ को रिस्पॉन्स न आहे मसइलो छा आहे मसइलो असांजे हिकिड़ो सोसाइटी में इहो आहे त मुंहिंजो केतिरो बेनिफिट आहे अॻियो माण्हू वेठो आहे जेको बैरोक्रेट्स हुजे केर बि हुजे मां कंहिंखे नथो चवां हू पहिरियां सोचे थो त ठीकु आहे फाइन एवरीथिंग इज़ गुड बट वॉट इज़ द माई बेनिफिट पर असां हाणे बेनिफिट असां पाण ई नथा वठूं त असां ॿिए खे त बेनिफिट इहो ॾेई सघंदासीं त
असांजे माण्हुनि जो भलो थिए ऐं हू जेके कंट्रीब्यूट करनि था उहे बि बेनिफिट जी ॻाल्हि नथा करनि, उहे बि हेल्प आउट करनि था, त उन्हनि मां छो नथा फ़ाइदो वठूं? त इहो हिकिड़ो प्रॉब्लम आहे। जेके माण्हू वेठा आहिनि दे आर फर्स्ट लुकिंग फॉर देयर बेनिफिट्स बिफोर दे स्टार्ट टू थिंक समथिंग डिफरेंट। इहा हिकिड़ो शायदि हिकिड़ो इहो हाल थी वियो आहे असांजो। जीअं तव्हां पहिरीं चयो त जने हर्डल था पैदा कनि, त हिते बि शायदि इहा ई ॻाल्हि आहे त हू बेनिफिट नथा खणणु चाहिनि या के ॿियूं हूंदियूं, पर तव्हांजे तवसुल सां हिन प्रोग्राम में तव्हां चई रहिया आहियो ऐं हू जेकॾहिं ॿुधंदा हुजनि त हू ॿुधनि त भई मतिलबु काफ़ी असां अहिड़ा सुठा सिंधी प्रोफेसर्स या डॉक्टर्स दे आर विलिंग टू कंट्रीब्यूट लॉट, पर जॾहिं हू मतिलबु हाणे 2017 खां पोइ थोरो मां बि मां डीमोटिवेट थी वियुमि, डिसहार्टेड थी वियुमि त मतिलबु हिकिड़ो माण्हू चाहे थो ऐं शायदि हुनखे इन्वायरमेंट मिले, ऐं इहा ई हुननि ॻाल्हि कई त मूंखां हिकिड़ो क्वेश्चन कयो वियो, फर्स्ट सेक्रेटरी क्वेश्चन कयो त भई इंडिया एॾो IT में सॼो मार्केट कैप्चर छो करे छॾियो ऐं असां छो करे सघियोसीं? मां हुनखे सुठो हिकिड़ो सिंपल आंसर ॾिनो। मां चयुमि एक्चुअली मसइलो छा आहे जो इंडिया हिकिड़ो इन्वायरमेंट ठाहियो, मतिलबु हाणे को बि ॿाहिरि हुनजो माण्हू वेठो आहे, हुन चयो ठीकु आहे ही कोलोब्रेशन आहे, ही पॉसिबिलिटी आहे, त हुननि उनखे वर्कआउट कयो। हाणे मां जॾहिं इस्तोनिया में हुयुमि न त अल्हम्दुलिल्लाह मतिलबु पाकिस्तानी कम्यूनिटी हिकिड़ी सुठी, तव्हां ॾिसो प्रेसिडेंट सां असांजी जेको आहे वाइस प्रेसिडेंट सां मुलाक़ात, दे आर विलिंग टू कंट्रीब्यूट, मतिलबु एतिरे लेवल ताईं असां ग्राउंड मां ठाहे आहियूं। पर जॾहिं हिते आयासीं रेस्पॉन्स न मिलियो, पर उन टाइम ते ई कुझु टाइम खां पोइ पॉइनियर्स असां हुयासीं, पर कुझु टाइम खां पोइ फिनलैंड में इंडियन एम्बेसी आहे, दे स्टार्ट टू वर्क, ऐं पोइ सॼो मार्केट जेको आहे न कोलोब्रेशन जो अकेडमिया जो आस्ते आस्ते कैप्चर करे आहे। छो जो असां वेठा हुआसीं ऐं मां हुननि खे इहो ई चयो त इट्स अ अनटच मार्केट आहे, कंहिं अञा इस्तोनिया खे टच न कयो आहे, इलाही पोटेंशियल आहे। तव्हांजी कोलोब्रेशन ते स्कॉलरशिप्स थियनि, तव्हांजा स्टूडेंट्स वञनि, प्रोफेसर्स वञनि, हिकिड़ी मां फंडिंग बि अप्लाई कई, उहा बि असांजी थी वई। त पर मसइलो आहे त पॉज़िटिव अगरि हितां असांखे रेस्पॉन्स मिले न, वी कैन डू लॉट, पर उहो अॼु ॾींहं ताईं 3 महीना उनखे थी विया आहिनि, मूंखे अञा ताईं को पॉज़िटिव रेस्पॉन्स न आयो। असां जेके पॉइंट्स लिखी मोकिलियासीं त ही बेनिफिट्स आहिनि, ही शयूं असां करे सघूं था, पर देयर इज़ नो रेस्पॉन्स येट। त वट वी कैन डू, वी कैन जस्ट सेंड दम दी फॉलोअप मैसेजिस, असां फॉलोअप करे सघूं था हिकु दफ़ो 2 दफ़ा, देन वी डिसाइड ओके अगरि अॻियां इंट्रस्ट नथो वठियो वञे देन वट वी कैन डू। सर उहे कहिड़ा आहिनि जेके डॉक्टर साहब खां हाणे मैसेज वठूं पंहिंजे नौजवाननि लाइ। बिल्कुलु बिल्कुलु सर, पाण प्रोग्राम जे एंड आहियूं ऐं पंहिंजो असां चाहींदासीं त तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे मैसेज ॾियो ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया जी प्लीज़। मुंहिंजा बि सिर्फ़ु 2 मैसेजिस हूंदा जेको असां सॼो प्रोग्राम खे असां समराइज़ कंदासीं सिर्फ़ु 2 मैसेजिस में। हिकिड़ो मैसेज इहो त देयर इज़ अ, अगरि तव्हां में विल आहे देयर इज़ अ वे। कंहिं रिसोर्सिस इज़ लेम एन एक्सक्यूज़, तव्हां चओ त मूं वटि रिसोर्सिस न आहिनि, मां ॻोठ में वेठो आहियां, मूंखे ख़बर न आहे, एवरीथिंग इज़ पॉसिबल। छो जो तव्हांजे हिकिड़ो बीचां जे ॻोठ मां निकिरी करे अगरि UK जी यूनिवर्सिटी में हिकिड़ो टीचिंग थो करे, हिकिड़ो रियल एग्ज़ाम्पल आहे। मतिलबु उन मां तव्हां मोटिवेशन वठो ऐं वर्कआउट कयो ऐं पंहिंजा गोल सेट कयो ऐं पुठे न मोटो। अगरि तव्हांजो गोल तव्हां सम्झो था ठीकु आहे, टफ आहे, पर एंड रिज़ल्ट सुठो आहे, गो ऑन। हिकिड़ी शइ आहे त रिसोर्सिस जो एक्सक्यूज़ न कयो, किथे बि वेठा हो। हाणे त मोबाइल में बि तव्हां वटि इंटरनेट आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई, असांजे टाइम में इहे शयूं न हुयूं हिकु ॻाल्हि। ऐं ॿियो मैसेज मां इहो ॾींदुमि त अल्हम्दुलिल्लाह गवर्नमेंट सुठी रिक्रूटमेंट कई आहे टीचर्स जी, क्वालिफाइड टीचर्स आहिनि जंहिंसां मुंहिंजो इंटरेक्शन, पर उन में 2 शयूं करनि। हिकिड़ो उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वञे, मैथोडोलॉजी पढ़ाई वञे, ऐं टियों उनखे उहे जेके कुझु टीचर्स आहिनि उन्हनि जे सिस्टम जो हिसो न थियणु ॾिनो वञे। हू डिलीवर करणु चाहिनि था, हुननि खे फ्री हैंड ॾिनो वञे ऐं उन्हनि खे अॻिते खणी अचियो वञे ऐं सपोर्ट ॾिनी वञे, त उहे जेके कुझु टीचर्स आहिनि उहे बि उन शइ खे फॉलो करे। हिकिड़ो अगरि असांजी प्राइमरी एजुकेशन, मुंहिंजे ख़्याल में हायर एजुकेशन या यूनिवर्सिटी लेवल असांखे फोकस करण जी ज़रूरत न आहे। अगरि असां प्राइमरी ऐं सेकेंडरी एजुकेशन असां पंहिंजी बहितर कईसीं न त स्टूडेंट अॻे निकिरी वेंदा। असां क्वालिटी डिलीवर कंदासीं यूनिवर्सिटीज़ में त लॉट ऑफ अपॉर्चुनिटी, लॉट ऑफ स्कॉलरशिप्स। अखे प्रोग्राम एतिरो न आहे न त असां स्कॉलरशिप से बि ॻाल्हायूं आहे त कहिड़ियूं स्कॉलरशिप, ॿियो को अगरि प्रोग्राम हूंदो त उन में असां। तव्हांखे कीअं महसूसु थियो असांजे सुबुह मेहरान प्रोग्राम में अचणु? सुबुह मेहरान मां लास्ट ईयर बि आयो हुउमि, मां हाणे बि आयो आहियां। त हिकिड़ी शइ मां हिकिड़ी जेका यूनिक नोट कई आहे त
इलाही मतिलबु डायरेक्टर साहब जो तव्हांजे टीम जो हिकिड़ो फोकस एजुकेशन इलाही आहे त तव्हां जेकॾहिं ॿाहिरां अचो था जीअं सुबुह बि असांजी डिस्कशन थिए पई त छा शयूं असां पंहिंजे सिस्टम में एडॉप्ट कयूं ऐं असांजो एजुकेशन सिस्टम बहितर थिए जीअं मुंहिंजी डायरेक्टर साहब सां सुबुह ॻाल्हि थिए पई इहे ई शयूं हू डिस्कस करनि पिया त छा बहितर थी सघे थो इट्स मतिलबु जेको तव्हांजो जेको आहे तव्हां ॿियूं शयुनि ते बि टच कंदा पर एजुकेशन इज़ अ प्राइमरी थिंग अगरि असांखे पंहिंजे सोसाइटी खे चेंज करिणो आहे त एजुकेशन उहा बि प्राइमरी एजुकेशन ऐं उन ते तव्हांजो माशाल्लाह फोकस रहंदो आहे इन टॉपिक ते तव्हां गेस्ट खे घुराईंदा ॻाल्हाईंदा आहिनि कंट्रीब्यूट करनि ऐं दिस इज़ समथिंग इज़ अ यूनिक डॉक्टर साहब तव्हां इलाही ज़बरदस्त चयो ऐं मां पंहिंजे नाज़रीन खे बि इहो चवंदसि त हू पंहिंजे ॿारनि खे जीअं मां पहिरीं चई आयमि त हुननि खे प्राइवेट स्कूलनि खां हटाए करे भली गवर्नमेंट स्कूलनि में पढ़ाइनि पर हुननि में इहो यानी जज़्बो पैदा कनि त हुननि खे पाण खे पढ़ाई जो शौक़ु थिए हिकु जीअं थी न पोइ विल पाण खे हुननि खे शौक़ु ॾियाराए ॾिए थो ॿार में विल पैदा थिए थी ऐं ॿियो त वरी मां नाज़रीन चवंदी हलां त पाण तव्हां माण्हू ॿियनि लाइ जेके आहे आसानियूं पैदा कयो ऐं जेके कामयाबु माण्हू हूंदा आहिनि उहो पहिरीं ॿियनि लाइ सोचींदा आहिनि उहो पंहिंजे लाइ न सोचींदा आहिनि ऐं दुनिया जा जेके कामयाबु तरीन माण्हू आहिनि उन्हनि पहिरीं ॿियनि लाइ सोचियो आहे पोइ पंहिंजे लाइ सोचियो आहे इन करे ॿियनि लाइ आसानियूं पैदा कयो त अलाह साईं तव्हां लाइ बि आसानियूं पैदा कंदो त जीअं त नाज़रीन हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु थिए थो ख़तमु वरी सुभाणे तव्हां सां गॾु तव्हां सां साॻियूं कचहरियूं ऐं तव्हां सां स्पेशल गेस्ट गॾु हूंदा असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण सां जेको जंहिं ताउन कयो आहे उहो आहे ज़ीरा प्लस जेको हर चांहि में आहे प्लस ऐं ॿियो कयो आहे स्किन वाइट मिल्क फेस वॉश स्किन खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो त नाज़रीन हाणे असांखे ॾियो इजाज़त ऐं असांजी टीम मेहराण सुबुह मेहराण जी टीम खे ॾियो इजाज़त सदाईं गॾु